कलाकार की साल की 1699 में जाओ 1752 जाते वफात की शालती मध्ये काम की सुञाण एक हदत आई उनके तारीखी अदबी ऐं सकाफती बस मंज़र के समझण फ़ाइदेमंद थी। सियासी तरह ही दौर हिकिड़ो फ़ैसिले कुन दौर बड़े सगीर की तारीख़ में थोड़ी एशिया ऐं यूरोप की तारीख़ में आलमी सतह ते ही दौर हिकिड़े दौर जो ख़ात्मे जो नुक़्तो हो ऐं ॿिए दौर जो आगाज़ नुक़्तो हो। सिंध में करोड़ा दौर ने शुरुआत थी चुकी। हिंदुस्तान में जॾहिं शालती जाओ हो तॾहिं औरंगज़ेब दखण रवानो थी चुको। पहिरीं तव्हांखे ख़बर आहे त हिनखे मोकिलियो वियो हो उत्तर में मावरा नहर अफ़गानिस्तान जे इलाइक़े में जेके मवाद थी हुयूं उनखे गुज़रण जे लाइ उतां बि वापसि आयो। 19 साल हिन अची शिवाजी जे पुट संभाजी खे हमलो कयो हो ऐं हुनखे क़तल कयो वई। 19 साल बंदा बैरागी हुन खां पोइ बंदा बैरागी जो वाक़ियो जो बाद में मुग़ल दौर मोकिलाए रहियो हिंदुस्तान ऐं जीअं जीअं लतीफ़ साईं वॾो थींदो वियो हुन जवानी में नादर शाह 1739 में दिल्लीअ ते हमलो कयो ऐं हिंदुस्तान जे मुग़ल शहनशाह खे काबाड़ी भिरकाई ख़तमु थी। ऐं हुन खां तुर्त पोइ लतीफ़ साईं जी वफ़ात खां तुर्त ई पोइ 1765 में अहमद शाह अब्दाली मुग़लनि जी जाइनशीन कुवत यानी मराठनि खे तबाह कयो। बालाजी पेशवा विश्वनाथ जे कमान में जेके मराठा फ़ौजूं हुयूं उनखे नेस्त नाबूद करे अंग्रेज़ी वापारियुनि जे लाइ हिंदुस्तान खे करण जो रस्तो खोलियो। इहो दौर मशरक़ में हिंदुस्तान में तुर्क ऐं मुग़ल हुकूमतनि जे ख़ात्मे जो दौर, मुग़लनि जे ज़वाल जो दौर, अफ़रातफ़री जो दौर। ॿिए पासे यूरोप में ही एज ऑफ एनलाइटनमेंट जो दौर रूम 17वीं सदी है। इन आकात में एज ऑफ रिफॉर्मेशन ऐं काउंटर रिफॉर्मेशन हुई, मज़हबी सुधार जो दौर। तंहिंखां में एज ऑफ डिस्कवरीज़ हो। 1458 में तुर्कनि कुस्तनतोया ते कब्ज़ो कयो। गोभी जे रणपट मां मशरक़ खां वठी जेको रस्तो ईंदो हो यूरोप ऐं जावा चीन हिंदुस्तान जो जेको सामान यूरोप में ईंदो ख़ासि करे सामान ड्राई शयूं उनजो रस्तो तुर्कनि बंदि करे छॾियो। यूरोप जा वॾा वॾा शहर जिन में हिकु नई ॻाल्हि हुई त वापारियुनि जा शहर हुआ, वापारियुनि जूं लीगूं वधियूं हुयूं, हैंडशॉटिक लीग। ऐं इटली जा वॾा शहर पाण में वधियूं हुयूं। इटली में हिकिड़ो निज़ाम शुरू नओं थियो जंहिंखे पाण सरमाइदारी निज़ाम चऊं था, जंहिंमें जागीरदारनि जे मुक़ाबले में जागीरदारनि सां मिड़ी वापारियुनि हिकिड़ा पंहिंजा दरे घटि नई ख़ूबसूरत शहर क़ाइमु कया जेके जागीरदारनि खे पसंदि न हुआ। उन्हनि में वापारियुनि जो जेका टिमूं हुयूं उहे वापारु कंदा हुआ। उन्हनि जी महवर कुस्तनतोनिया 1458 में तुर्कनि को कब्ज़ो कयो, रस्तो बदिली वियो। नए रस्ते खोलण लाइ एज ऑफ डिस्कवरी शुरू थी। 19वीं सदी में यानी 24वीं सदी जे आख़िर ताईं 1496 में कोलंबस अमेरिका जो रस्तो खोले रखियो। 98 में वास्को डी गामा हिंदुस्तान जी तरफ़ आयो ऐं को दौर शुरू थी वियो जंहिंखां पोइ समुंड जे रस्ते मग़रब जो सरमाइदार निज़ाम, मग़रब जो वापारी निज़ाम ओभर में फैलियो, चीन ते कब्ज़ो थियो, जापान खे अॻिते कयो, यानी साम्राज्य जे सभिनी खंडनि में फैलजण जो दौर शुरू थियो। उन खां तुर्त पोइ जेके नवां ख़्याल आया ऐं इहे मैदान जे खुलिया वास्को डी गामा, कोलंबस, उहे ॿिया माण्हू ऐं ॾखण अफ्रीका ते ॾखण अमेरिका में माण्हू ॻोल्हे कढियो, वॾो दौर आहे ज़बरदस्त।
उनका कोई मजहबी उथल पाथल आई 1522 में यानी 16वीं सदी में मार्टिन ल्यूथर चर्च के मथा पंहिंजूं ॿावीह थीसिस हयूं त पोप सही न आहे ग़लति आहे। अहिड़ी तरह सां पोप जी जेका वाराणसी हुई मजहबी जेका रूहानी आमलियत हुई यूरोप ते तंहिंखे चैलेंज कयो। उन जवाब में जल्दी काउंटर रिफॉर्मेशन थी यानी जवाबी हमलो कयो वियो रूहानी आमलियत जे तरफ़ां। इहो सॼो सदी जेका आहे 16वीं सदी जे पछाड़े ताईं लतीफ़ साईं जे ज़मन जे दौर ताईं ज़बरदस्त खूनी जंगियूं हलियूं जंहिंजी इंतहा पछाड़ी जो ट्रीटी ऑफ वेस्टफालिया थी जंहिंमें हिक ॿिए खे बर्दाश्त करण जी ॻाल्हि थी त ईसाई सुनी जेके शियनि खे बर्दाश्त कंदा उहे उन्हनि खे बर्दाश्त कंदा तॾहिं वञी हिकु क़िस्म जो छा थियो कैथोलिक्स ऐं प्रोटेस्टेंट्स विच में। पर इहो सॼो यूरोप में उथल पाथल जो दौर आहे नवनि ख़्यालनि जो दौर आहे नई साइंसनि जो दौर आहे। इन खां अॻु में 13वीं सदी में रेनेसांस शुरू थी चुकी हुई आस्ते आस्ते थोरो थोरो 1524 धारे बोकेशो जो जनम थियो इन दौर में मार्टिन ल्यूथर हिकिड़े पासे हो ॿिए पासे बोकेशो हो ऐं पेट्रार्क ॿ बानी नई जागृता हाणे माण्हू जागृता आहे रेनेसांस माना जागृता आहे नई जागृता जो दौर जंहिंमें यूरोप जागृता जो माना छा आहे उन्हनि माण्हुनि जो मुफ़क्करनि जो अदीबनि शाइरनि जो ख़्यालु हो त यूरोप जी असुलु ॼाण ऐं सम्झ ऐं ज़िंदगी ईसाई मज़हब जे अचण खां अॻु में ईसाई मज़हब जे अचण खां पोइ हिकिड़ो दौर सदियूं सदियूं शुरू थियो जंहिंखे एज ऑफ डार्कनेस ॿुधायो। इन खां अॻु में हज़रत ईसाई ॼमण खां वठी 800 साल अॻु पाण खे होमर मिले होमर खां पोइ जो दौर शुरू थिए थो यूनान जी अज़मत जो दौर आहे जिनमें यूनानी साइंस आहे सक़रात आहे अरिस्टो आहे यूरिपाइड्स आहे एरिस्टोटल आहे अदीब शायर फसी बयान मुकर्रर जनरल सियासतदान पेरिक्लिस जहिड़ा यूरोप जो शानदार दौर तंहिंखां पोइ रोम जो दौर सुप्रीमेसी ऑफ लॉ लॉजिक रेटोरिक जंगियूं इंजीनियरिंग रोम जी इंजीनियरिंग रोम जा रोड ऐं रस्ता यूरोप जो ख़्यालु हो यूरोप जे मुफ़क्कर सुठे माण्हुनि जो ख़्यालु हो त यूरोप जे असुलु वरसो यूनान ऐं रोम वारो वरसो ईसाइनि जे अचण जे करे उहो वरसो वरी दफ़न थी वियो मौल हालत में बंदि थी वियो। तंहिं करे ॿिनि माण्हुनि जी अॻुवानी हेठि पेट्रार्क ऐं बोकेशो पेट्रार्क इल्म जे मैदान में बोकेशो अफ़साने जे मैदान में हिकिड़े नए दौर जो आगाज़ कयो जंहिंखे असीं रेनेसांस या जागृता चवंदा इन जागृता जो इज़हार न रुॻो अदब में थियो न रुॻो युग में थियो पर उनजो इज़हार पेंटिंग में थियो राग में थियो मौसीक़ी में थियो नई सियासत में थियो नवनि रवैयनि में थियो नवनि आदर्शनि में थियो यूनिवर्सल मैन जो तस्वर प्राप्त थियो आलमगीर इंसान सब तरफ़ो इंसान घण तरफ़ो इंसान तस्वुर जेके इंसान जा समाज जे बारे में हुआ माण्हू आसमान जे बारे में सोचण जे बदिरां ज़मीननि जे बारे में शुरू कयो ऐं उन दौर खे असीं शुरूआती दौर खे इहो सॼो दौर रेनेसांस जो आहे हिन जा तह हिन जा परत आहिनि इहो ह्यूमनिज़म जो दौर आहे यानी आसमानी ख़जान जी सोचण जे बदिरां इंसान बाबति सोचो इंसान जो चहिरो कहिड़ो आहे इंसान जी सूरत कहिड़ी आहे इंसान जी बॉडी कहिड़ी आहे इंसान जो जिस्म कीअं आहे इंसान कीअं ठहियलु आहे सॼी तवजह जो अदब जो शाइरी जो फन जो वक़्तु आसमान जा वली ऐं पैगंबर ऐं औलिया उन्हनि जे बदिरां बल्कि उन्हनि सां गॾोगॾु इंसान इहे तहरीकूं यूरोप में तमामु ज़बरदस्त हलियूं उन्हनि नुक़्ते अरूज जीअं मुंहिंजो तुर्कनि जे ज़माने खां पोइ डिस्कवरीज़ थियूं ऐं साम्राज्य शुरू पैदा थियूं कॉलोनियलिज़म पैदा थी इन्हनि मुल्कनि में कब्ज़ो करणु शुरू कयो। 17वीं सदी अहिड़ी दौर हुई जंहिंखे रची रास थी यूरोप ये सब ॻाल्हियूं तब्दीलियूं इंग्लैंड में एरेस्मस इंग्लैंड में इनकलाब आया उन सभिनी मैग्ना कार्टा बिल ऑफ ह्यूमन राइट्स जमहूरियत जो दौर शुरू थियो नवनि ख़्यालनि जो थियो नओं अदब थियो शेक्सपियर अची चुको हो लतीफ़ खां अॻु में न्यूटन थी चुको हो हिकिड़ो ठूर जवानी ते यूरोप पहुतो हो ऐं 17वीं सदी जे आगाज़ में जॾहिं लतीफ़ जी उमिरि 11 साल हुई तॾहिं यूरोप पंहिंजे हिकिड़े बुलंद तरीन चोटियुनि जे तरफ़ रवानो थी चुको हो 17वीं सदी शुरू ऐं ओभर एशिया पंहिंजे ज़वान तरफ़ पियो थियो इहा ॻाल्हि हिते पाण कंदा आहियूं त 500 सदी ईस्वी खां अॻु में
खां वठी तक़रीबन 1500 साल ताईं एशिया यूरोप ते हावी करीब करीब इहो जेको 1498 जो दौर आहे इहो हद फासिल आहे जंहिंमें एशिया जी यूरोप जे तरफ़ां बरतरी उहा ख़तमु थी ऐं यूरोप जंहिंजो आगाज़ जो वॾो नुक़्तो ईरानी सल्तनत जो क़ाइमु थियणु ऐं ईरान जो मावरा नहर खां वठी बास्को समुंड ताईं क़ाइमु हुजणु ऐं इटली ऐं माल्टा इन्हनि इलाइक़नि ते क़ाबिज़ हुजणु ईरानी शहनशाह जो अफ्रीका ताईं फैलिजणु ईरानी शहनशाह जे मिस्र ताबे हुजणु माल्टा यूनान तुर्की ये सभु इलाइक़ा ईरानी शहनशाह जे माथे अथव इहो दौर काफ़ी अर्से ताईं हलियो ऐं 15वीं सदी ताईं ऐं जेके सलीबी लड़ायूं थियूं इन्हनि ताईं ओभर वधीक हो ओभर ताक़त वारो ओभर पैसा हुआ और दौलत हुई निज़ाम हो चङी क़ुवतूं हुयूं फ़क़ति शाम जी हिकिड़ी हुकूमत यूरोप से की शिकस्त में तव्हां ॾिठो सलाहुद्दीन अयूबी जी अॻवानीअ भाई हिकिड़ी लड़ाई हुई ॿिए पासे फ्रांस हो इंग्लैंड हो इटली हो यूरोप हो हिते फ़क़ति ऐं सेकेंड क्लास जो जनरल हो तव्हांखे ख़बर आहे सलाहुद्दीन को नेपोलियन कोन हो को सिकंदर कोन हो सलाहुद्दीन को तैमूरलंग कोन हो मीडियाकर क़िस्म जो जनरल हो जनरल बेसिस में फौजी नोयत खां सलाहुद्दीन वॾो जनरल न हो मुंतज़म हो जो सभु हो जगानू माण्हू हो पर सुठो जनरल न हो त इहा हद फासिल आहे जॾहिं यूरोप ऐं उन दौर में इक़्तिसादी तरह जी सूरत हाल इहो हुई त सिंध ऐं हिंदुस्तान जे कपिड़े ते इंग्लैंड प्रोटेक्टिव टैरिफ्स ठाहिनि यानी हिते जो कपिड़ो सुठो हो उहो कपिड़ो यूरोप में हलियो थिए इंग्लैंड में मैनचेस्टर में कपिड़े जो कारखाना शुरू थिया उहो कपिड़ो खोरो उहो घटि वधियो उहो इंग्लैंड यूरोप जे मुल्कनि ठहियो पर इंग्लैंड जे माण्हू न थियो तंहिं करे चऊं जेकॾहिं सिंध ऐं हिंद मां कपिड़ो ईंदो त कोई असां कपिड़ो न हलंदो तंहिं करे उन्हनि जी कोटा ते बंदि छो तव्हांजो लतीफ़ साईं जी उमिरि में मुकमल तरह हिंद ऐं सिंध जे कपिड़े ते बंदिश विझी वई त बाबा हीउ कपिड़ो सस्तो आहे सुठो आहे हीउ जे आहे असांजो बाबा न आहे तंहिं करे उहो बंदि करे छॾियो यूरोप इक़्तिसादी तरह मस मस न उभरियो असांजे उत्तर पासे रूस में पीटर आज़म जे अॻवानीअ रूस नए थियो मंगोलनि जी तबाही खां पोइ स्वीडन जी तबाही खां पोइ नओं दौर शुरू थियो ऐं उनजो पहिरियों शाइरी मुश्किल बाद में आयो उनमें पहिरीं इब्तदाई क़िस्म जी शाइरी थी ऐं यूरोप में वो तमामु वॾो माण्हू पैदा थियो जेको साइंसदान हो शाइर हो अहले कलम हो पर उहो शुरूआती दौर तव्हां ॾिसंदो त उनमें उहे ख़्याल न हुआ जिन जी पाण नाराज़ था कयो 9वीं सदी ईस्वी में हिंदुस्तान के भक्ति तारीख़ जो पेशवा शंकराचार्य पैदा थियो इहो दौर आहे जेको मशरक़ वस्ता में मशहूर मारूफ़ खलीफ़े हारून रशीद जो दौर आहे मामून रशीद मुसलमानी दुनिया में अक़ली तारीख़ शुरू थी चुकी हुई उन ज़माने में जॾहिं हिते अक़ली तारीख़ पैदा थी हुई उन ज़माने में हिंदुस्तान में करीब करीब उन ज़माने में भक्ति तारीख़ अद्वियत ऐं द्वैत जी तारीख़ ख़ुदा हिकिड़ो आहे उनजो नूर साॻियो आहे या उनजो नूर ॿियो आहे ख़ुदा जो सिफ़तूं कहिड़ियूं हिननि ते बहस हिंदुस्तान जे में क्लासिकल बहस हुई जेको जॾहिं नतीजो थियो वॾा वॾा शाइर तुलसीदास मीराबाई या वॾा थिया रामानुज ॿियो मुफ़क्कर आहे जॾहिं मुतनज़र आहे लतीफ़ जे इन दौर में लतीफ़ पैदा थियो लतीफ़ जे शाइरीअ जा सभु चश्मा जिन में असीं शुमार कयूं था पहिरियों सभ खां पहिरियों लतीफ़ जे शाइरी जो सभु चश्मो सिंधी शाइरी हुनजे दौर जा पहिरियां गाहनि सां ॻाल्हाइण वारो दौर आहे सुमंग चारण आहे जंहिंजो गाहनि सां ॻाल्हाइण जो शाइरी जो क़िस्म आहे ऐं दोदे जनेसर जे कहावतुनि जो दौर आहे गाहनि सां ॻाल्हाइण इब्तिदाई सिंधी शाइरी आहे निहायत ख़ूबसूरत आहे माण्हुनि जे ख़्याल में त फ़क़ति ग़ज़ल ई मुस्तरद शाइरी आहे या फ़क़ति बैत ई मुस्तरद शाइरी आहे या शाइरीअ जा या फ़न जा हिकिड़ा क़िस्म थियनि था इहो हाणे ॻाल्हाइण जो दलील आहे गाहनि सां ॻाल्हाइण में जेकी शाइरियूं आहिनि उहे एॾो अज़ीम शाइरीअ ते मुश्तमिल आहिनि जहिड़ो कंहिं ॿिए क़िस्म जो शाइरी तव्हांखे असांखे मालूम आहे त फ्रांस जी अज़ीम शाइरी भटनि ऐं चारनि जी शयुनि जे बयान शुरू थी अञा ताईं उहा क़दीम लोक शाइरी फ्रांस जी शाइरी जो असास ऐं बुनियादु यूरोप जी शाइरीअ जा बुनियाद भटनि ऐं चारनि जेके कंदा उन्हनि जी शाइरी जे बदल साॻी तरह सां इहा वारदात असां वटि ऐं हिंदी शाइरी में ऐं संस्कृत शाइरी में कीअं थी तंहिं करे असांजी शाइरी जो पहिरियों को सुफ़ून हुन खां वठी रिज़वीअ ताईं
इन विच में जेकी इहा शाइर आहे काज़ी काज़म तमामु वॾो शाइर आहे, उन शाह करीम तमामु वॾो शाइर, टियों शाइर शाह रिज़वी आहे, उहो तमामु वॾो शाइर आहे, टे मेजर शाइर हिन दौरान में। इन्हनि जा शेर लतीफ़ जे रिसालत में गॾु आहिनि ऐं उहे लतीफ़ जे शेरनि जे मुक़ाबले में रखी सघनि था। उन्हनि जी फिक्री बुनियाद तमामु मज़बूत आहे। काज़ी काज़म जो शेर कंस कदूरी काफ़िया जे पढ़ी परूनी सभु तकर मंझी माकोड़ी कुओ में वेठी कचे हो, तमामु करे पाइबो शेर आहे, जंहिंखे लतीफ़ जे कंहिं शेर जे साम्हूं बीह सघे थो। आयल शाह करीम जो शेर आहे, आयल सोन रत सुहाणे काम विसहे सुते होरम गद जा जागम ता नाच करी। ये तमामु ॾुखिया शेर ऐं लतीफ़ साहिब जे शेरनि जे रिसालत में केतिरा शेर इन शाइरनि जा आया आहिनि। माण्हू सम्झनि था इहे लतीफ़ साहिब जा शेर हिन मां ई सम्झी सघे थो त इहे शेर कॾहिं पाइबा। इहे मेजर शाइर भागू बान तराहतनि जे शेरनि में सुमम चार खां वरी भागू बान अरिड़हं तक तराड़ जा ॾाढा नंगर मथड़े तां तब टकर टरो थी न थी तो जबल उहो समा साण वठणी कुमरा जीअं कोधा गाह बंद। तमामु आला दर्जे जी शाइरी आहे। असां वटि दास्तान जी रिवायत आहे जेका पंजाब ते दास्तान जी वॾी रिवायत हावी रिवायत बैतन में काफ़ी जी न आहे, पर दास्तान जी रिवायत आहे। असां वटि रिवायत क़दरे कमज़ोर आहे, पर तब उहा तमामु नुमाया आहे। मसलन हफ़ीज़ तीवणूं जी आहे शाइरी करे सोडो वठियो सुंबरी कुबो साहिब कर त मौत ॾियार मूंझणी आहियां तो अधर हाणे हिकु दिलनि में पत्र परवर नाम डीरे ते चढ़ो करे अलाह कर वो कुकूड़ी फ्राक माखियो कारीगर कर वाट वञण जी न लॻे पिया बखरी खोड़ ख़बर ममू कूम कूड़ पठवा जरगा जनावर ॿहर परान पुछड़ियूं ॿियो आफ़तूं अजगर। तमामु बेमिसाल शाइर जंहिंजी भेट असीं मियां मोहम्मद सां ऐं ॿियनि दास्तान को शाइर न करे सघे। वॾी रिवायत क्या है, हिननि दास्तान जी रिवायत जो क़दर न कयो आहे। माण्हू को शाह लतीफ़ लतीफ़ कंदा बदकिस्मती सां कोन्हे ख़बर कान्हे त शाह लतीफ़ अकेलो शाइर न आहे ऐं सम्झा केतिरा शाइर आहिनि जेके पंहिंजे सर शाह लतीफ़ जे भरिसां बिल्कुलु बराबरि हलनि था पंहिंजे फन में ऐं उन्हनि में लतीफ़ साईं कोन्हे ऐं ख़ुदि बरे सरीर हिंदुस्तान जी शाइरी में जी मौक़े कयो ॿई दफ़े चयो केतिरा अहिड़ा माण्हू पिया आहिनि जिन जे मुक़ाबले में लतीफ़ साईं उन्हनि मैदान में मतिलबु लतीफ़ साईं ग़ज़ल जो शाइर न हो, दास्तान जो शाइर न हो, गाहन जो शाइर न हो। मुंहिंजो हिकिड़ो शेर ख्वाजा फरीद जो आहे, मेरा यार भी तूं दिलदार भी तूं, हिन जे साम्हूं केतिरा चैप्टर जेके आहिनि बाब आहिनि उहे हुनजे मुक़ाबले में ॾियारे सघनि था। हेॾो वॾी तख़लीक़ आहे ऐं उन्हनि जी वॾी बरे सग़ीर में तमामु वॾी आहिनि। तंहिं करे शाइरी में नंढो वॾे जी भेट करण में सम्झी ई ॻाल्हि थींदी। वॾा वॾा शाइर थी गुज़रिया आहिनि, हुन खां पोइ अॻु में जेके इहा ॻाल्हि नोट करणु खपे लतीफ़ साईं ॿ वॾा शाइर बरे सग़ीर जा वॾा थिया। उहो हो बुले शाह, बेमिसाल जगानी, रूहानी आमिर जो दुश्मन, शाइर बेबदल ऐं चाहना अंदाज़ सां जंहिं ॻाल्हि ते लतीफ़ साईं जो दौर में उहा ॻाल्हि न कई आहे। जे तूं गाज़ी बनना लख बंद तलवार पहला मुला मार के पिछों काफ़र एक मुंहिंजो बेमिसाल रूहानी आमिर के खिलाफ़ जेका उन सॼियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। लतीफ़ साईं जो पेशवा हो शाह हुसैन बुरियां 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 के लोका बुरियां नाल न पए प्रेम कटोरी अछो उतरी नाल सजण दे बीती ज्यों बीती सजना ज्यों बीती सुर्त की सुई प्रीत का धागा चुमा गुदड़ी पीती सीती ज्यों बीती सजना ज्यों बीती। शाह हुसैन जो तमामु वॾो असरु आहे लतीफ़ साईं ते। त हिकिड़ी सिंधी रिवायत आहे, उन सां गॾु पंजाब जे तसवुफ़ जी तमामु मुश्किल रिवायत आहे जंहिंजो सभिनी जो अॻवान गुरु नानक आहे। उन खां पोइ असां वटि उन रिवायत खे इन सूफ़ियाने भक्ति तरीक़े जो ॿियो कचरा कंदड़ गुरु नानक आहे। एक नूर थी सब जगह ये उपजा, क्या बुरे क्या मंदे क्या सुठे। उनखां पोइ बड़ो ज़बरदस्त वॾो शाइर आहे असांजो बाबा फरीद। मैं जानिया दुख मुझको दुख सवाई जब
उच्चे चढ़ के देखिया घर घर इहा आग सिंधी साइकी जो इंतज़ार जगान शायर वॾो सूफ़ी वॾो इंसान दोस्त वरी विमल तारीख़ जो बानी पर सगीरे जी बुनियाद विझंदड़ तसव्वुफ़ जे सभ खां आला तरीन उॾाम जो बानी विझंदड़ बुनियाद विझंदड़ चिश्ती तरीक़ो सभ खां वधीक इंसानी दोस्ती खे वेझो अचे थो सोरावर्दी ऐं ॿियनि नक्शबंदी जे पेट में हिकिड़ी रिवायत सिंध जी ॿी पंजाब जे सूफ़ी शाइरनि जी शाह हुसैन खां में गुरु गोबिंद गुरु नानक सां वठी तंहिंखां पोइ हिंदी शाइरी 1521 धारे जाम हिंदे जे ज़माने में उन खां अॻु में मीराबाई पैदा थी हुई नंढी छोकिरी हुन ज़माने में जॾहिं जाम हूंदो सिंध जो मतिलबु उनजी शाइरी आहे इहा शाइरी ख़ासि करे जेका असांखे वेझो आहे उहा मराठी ऐं गुजराती में वधीक आई हिंदी में उहा थोरी परभर हुई हे ॿ ॿोलियूं हुननि रामानंद ऐं ॿिया सूरदास ॿिया शाइर मराठा शाइर इहे असांखे वधीक वेझा आहिनि हिन में हिंदी में बि शेर चया मराठी में बि चया त अहिड़ा वाक्य असांखे सम्झ में आया कि उनजी रिवायत राजस्थान मां थींदी असांखे पए थी शारदी बजे खे मुतासिर करण वारी ॿी रिवायत ईरानी शाइरी ईरानी तसव्वुफ़ वारी शाइरी जंहिंजो बानी अबुल खैर अबू सईद अबुल खैर आहे ॾाढा वॾा शाइर सदी कंहिं हद ताईं गदर जी रिवायत आहे पर हाफ़िज़ ऐं रूमी हुनजा वॾा आलम बरदार आहिनि ॿई ॿिन्ही खां लतीफ़ साईं इंतिहाई मुतासिर हो ऐं फ़ारसीअ जा केतिरा घाड़ेटा लतीफ़ साईं जी वेझा अचनि था केतिरा ख़्याल विझनि था वेझा अचनि था इन्हनि खां मुतासिर थियो आहे ॿोली सुठो आहे कबीर खां मुतासिर थियो आहे शाह हुसैन खां मुतासिर थियो आहे सिंधी शाइरी खां मुतासिर थियो आहे इन्हनि माण्हू सम्झनि था त जेके वॾा शाइर पैदा थियनि था या वॾा माण्हू पैदा थियनि था इहे आसमान में पैदा थियनि था ईअं न आहे ऐं उन्हनि खे माण्हू अजीब ग़रीब करके पेश करणु ड्रामाई अंदाज़ में पेश करणु बेपहाड़ी बल वांगुरु पेश करण में वॾो फ़ख्र था महसूसु कनि के चवंदा उमी हो अणजान हो को बेसम्झो माण्हू मौजनि जा पुॼारी आहिनि तंहिं करे तसलसल आहिस्ते आहिस्ते शयुनि जो वधणु शयुनि खां मुतासिर थी हिस्टोरिक बैकग्राउंड में अचणु शयुनि जो पहिरीं न हुजणु पोइ आहिस्ते पैदा थियणु पोइ हिक ॿिए खां मुतासिर थियणु ऐं काइनात जो वॾे में वॾो बुनियादी उसूल आहे त शयूं ऐं फिनोमिना माजराऊं कैफ़ियतूं हिक ॿिए खां मुतासिर थियनि थियूं हिक ॿिए खे मुतासिर कनि थियूं हिक ॿिए खे तब्दील करण में मदद कनि थियूं ऐं हिक ॿिए में समाए थिंग्स आर इंटरडिपेंडेंट इंटरकनेक्टेड एंड इंटरपेनिट्रेट शयूं हिक ॿिए खे जीअं मुतासिर कनि थियूं इन खां बि नफ़ी करणु चाहिनि था जीअं मसइलो इस्लाम जे बारे में ॻाल्हि आहे त हुज़ूर जो ओचितो पैगंबर थिया ऐं हुन खां अॻु में अरब में का बि अहिड़ी शइ कान हुई हालांकि इहा ॻाल्हि खण ॼाण जे बदिरां हुज़ूर जे खां अॻु में मशहूरु हनीफ़ पैदा थिया जिन अरब जे मज़हब खां इनकार कयो ऐं उहो इंतिहाई ज़बरदस्त माण्हू हुन मां हिकिड़ो हज़रत उमर जो अज़ीम ऐं हुनजे बारे में मशहूरु आहे त हुन काबे खे हथ ई चयो ऐं अलाह मूंखे ख़बर न आहे त वञी आउं कीअं इबादत करियां मूंखे तोसां बेपनाह मोहबत आहे मूंखे ख़बर न आहे तोसां मिलाप जो कहिड़ो रस्तो आहे कि काबे जे सूरनि खे हथ विझी बीह रहियो त हर शइ जो तसलसल आहे हुन में हनीफ़नि जो वॾो तसलसल हो उहो ॿार में जुदा लिखी मिलंदा हुआ ऐं उहा पंहिंजी जाइ ते मुस्तरद आहे रवायत आहे जंहिंखे असांजा मुला खणणु नथा चाहिनि हालांकि हुज़ूर जी ज़िंदगी में सभु खां जेको पहिरियों किताबु मुस्तरद किताबु आहे उहो आहे इब्न इसहाक़ उन इब्न इसहाक़ जो किताब जो नुस्ख़ो मिले नथो मिस्र में ऐं पेरिस में इब्न इसहाक़ खां तयारु करे इब्न हिशाम जो नुस्ख़ो आहे उन में इहे ॻाल्हियूं वज़ाहत सां वधीक तफ़सील सां उहे आहिनि ऐं हज़रत अबू तालिब जा मशहूरु क़सीदा आहिनि तारीख़ी उहे इब्न हिशाम में आहिनि तव्हां पढ़ंदो तमामु वॾा वर्क्स ऑफ आर्ट आहिनि ऐं तबलीग जा शाहकार आहिनि पोइ तव्हांखे ख़बर पवंदी अबू तालिब कहिड़ी पाए माण्हू हुन में घुमनि कर्मूं भरे अलाए कोन भरे पर अबू तालिब छा हो उन जी शख़्सियत ते वीचार करण ते तव्हां सम्झण जी कोशिशि करियो तव्हांखे इब्न हिशाम मिलंदो त अहिड़ी तरह सां लतीफ़ साईं जा पेशवा हुआ इहे रवायतूं इन्हनि खां मुतासिर थियो इन्हनि खां सिखियो इन्हनि खे असर ठाहियो ऐं उन्हनि खां इंस्पायर थियो
हिकिड़ी रवाज जेका लतीफ़ साईं में आहे, जेका ग़रीब दोस्ती आहे, ग़रीब नवाज़ी न, ग़रीब नवाज़ी ऐं ग़रीब दोस्ती में फ़र्क़ु। ग़रीब खे नवाज़ींदा आहिनि, मथे अंदरि कंदा आहिनि, जेके उन्हनि सां गॾु कोन थींदा आहिनि, उन्हनि मज़ा पाण खे कोन सम्झंदा आहिनि, उन्हनि सां हिकु न हूंदा आहिनि, तूं मथे नवाज़ छो। लतीफ़ साईं जी रवायत ग़रीब नवाज़ी जी नाले ग़रीब दोस्ती जी आहे। ग़रीब मज़ा हुजणा ग़रीब दोस्ती खां मथां आहे। उहा शाह करीम खां, शाह करीम जी ज़िंदगी तव्हांखे ख़बर हूंदी त महिमान वटि ईंदा हुआ, बसि कुझु कोन हूंदो हो, पोइ गॾ ते चढ़ंदो हो, पोइ पाड़ी मां पिनंदो हो अटो, अटो पिनी अन्न वठी पोइ घर मानी पचाए महिमान खे खाए। इहा जेका नेहशाही जी, ग़ुरबत जी, अफ़लास जी, नेहशाही जी, गादीअ ते वेहण जी, ग़रीब दुनिया में ग़रीब तरीन माण्हू थियण जी रिवायत जेका वक़्त में मिली आहे शाह लतीफ़ खे, उहा पंहिंजे ॾाॾे वटां मिली आहे ऐं पाण उन रिवायत खे मुस्तक़बिल नमूने कयो। उनजा असर हुआ जेके लतीफ़ जी शाइरी में मिलनि था ऐं उनजी शाइरी खां लतीफ़ साईं तमामु घणो था। हाणे उन जी शाइरी ते असीं जेके वीचार था कयूं त हुस्न इश्क़ जा लाखानी दास्तान में होमर जे ज़माने खां वठी हिन जो पहिरियों अदीम तरीन शाइर होमर आहे, जेको मूं अर्ज़ु कयो 8 सदियूं क़ब्ल मसीह थी। उमर जो इलियट अहमद जा दास्तान जेके आहिनि से मशहूरु आहिनि सॼी यूरोपी शाइरी जो, सॼी दुनिया जी शाइरी जो अमल। जीअं असां वटि संस्कृत शाइरी जो बुनियादु 1वीं सदी में थियो, जीअं असां वटि अरबी शाइरीअ जो वॾो शाइर इम्रुल कैस 5वीं सदी में शुरू थियो, जीअं असां फारसी शाइरी तुज़की जे ज़माने खां शुरू थिए थी, उहा तक़रीबन 11वीं सदी में शुरू थिए थी, पहिरियों वॾो शाइर अचे थो। तीअं असीं ॾिसूं था त यूनान जे उहे ज़मीन जी शाइरीअ जो पहिरियों शाइर 8 सदियूं क़ब्ल मसीह शुरू थिए थो, उहो होमर आहे। सॼी दुनिया जे शाइरनि जे शाइरी में केतिरा मौज़ू साॻिया आहिनि। मसलन मोहबत जो मौज़ू साॻियो आहे, इश्क़ जो मौज़ू साॻियो आहे, सोन छोकिरियुनि ऐं सोननि माण्हुनि खां सवाइ जानबार जोधनि ऐं सूरमनि जो मौज़ू सभिनी वटि आहे। कुदरत जे सूंहं जो मौज़ू बाद में असांखे मिले थो ऐं हुनजो को मिसाल संस्कृत शाइरी सां मुताबिक़ थी करे। हर शाइरी जो पंहिंजो पंहिंजो मिसाल आहे। नफ़ासत, कुदरती सूंहं, इंसानी जज़्बनि जी बारीकी, उहा संस्कृत शाइरी में ख़तमु थी। ख़्यालनि जो तफ़क्कुरियत में फ़िक्र हुजे, वो होमर है यूनानी शायरी ऐं उहा रोमी शायरी तफ़क्कुर, सोच, ख़्याल। साॻी तरह सां जेका शोखी असांजी ईरानी शायरी मिलंदी, हाफ़िज़ जिते हूंदो, जेके रोमी ॻाल्हि कंदो, उते यूरोप में अॼु मूंसां हिकिड़ो इंग्लैंड दोस्त मिलियो, मुंहिंजो तव्हां तमामु घणियूं ॻाल्हियूं जेके असांजे क़ौम खां, असांजे मशरक़ जे माण्हुनि खां तमामु मथे आहे। पर केतिरियूं शयूं आहिनि जीअं यूनान मशरक़ में थी नथो सघे, यूनान दुनिया में थी नथो सघे, यूनान जहिड़ी क़ौम थींदी कान, थी सघे ई नथी अहिड़ी क़ौम अॼु जे दौर में। अगरि मार्क्स चई त यूनान कॾहिं टिपी नथो थी सघे, छाकाणि यूनान जेको इंसानी दौर जे बालपण जो दौरु आहे, बालपण में ई माण्हू एॾो मासूम थिए थो, एॾो सादो थिए थो, एॾो ख़ूबसूरत थिए थो, एॾो दिलकश ऐं प्यार कंदड़ थिए थो, जहिड़ो यूनान आहे उन दौर में। वरी हाणे दुनिया अहिड़ी थी वई आहे जो उनमें कोई अंग न ईंदा। तीअं हर क़ौम जी शाइरी में पंहिंजो पंहिंजो ख़सूसूं थियनि थियूं, पर की क़दुरु आहे मुश्तरक, मोहबत, विछोड़, प्यार, प्यास, तांग, ताप, सूबियाई, कुर्बानी, ये फारसी, अरबी, चीनी, जापानी शायरी ख़ासि करे क़दीम ज़माने जी आहे, उहा केतिरनि ॻाल्हि में असांजे सिंधी शायरी वेझो आहे। ऐं दुनिया जी बहितरीन शायरी जेके थी सघनि थियूं, फोक शायरी क्लासिकल दौर जी शायरी तंहिंमें जापानी शायरी जो दर्जो चीनी शायरी खां घणो वधीक आहे। ॾिसो कि चीनी तमामु सिविलाइज़ आहिनि, पर जापानी शायरी जे मुक़ाबले में उनजो ख़ुलूस आहे, उनजो जेका लहज़ आहे, उनमें जेका सादगी ऐं हथरादीपण खां जुदा आहे ऐं पाण जी ज़िंदगी जो उबूर आहे। चीनी सिविलाइज़ेशन घणो करे शहरी ऐं अर्बन आहे पछाड़ीअ जी, पर उहो आहे उन जो को मिसाल कोन्हे। इन सभिनी में तव्हां जापानी शायरी खे जापानी न करियो, तव्हां पढ़ंदो तव्हां जेको सिंधी शायरी आहे, सिंधी सुठी शायरी न, या तव्हां पश्तो शायरी जे क़रीब नज़र किनारनि में लतीफ़ साईं जे शायरी में इहे सभु ख़ूबियूं आहिनि, जेके क्लासिकल खां वठी फोकलोर शायरी खां वठी गान सां ॻाल्हाइण जे ज़माने खां वठी जदीद शायरी में जेके ख़ूबियूं आहिनि, फिक्र जे ख़्याल खां
ऐब जे ख़्याल खां, बेछा जे शीरनी जे ख़्याल खां, बेसाखी जे ख़्याल खां, तो इहे सभु शयूं आहिनि। असां सभई जेके हिते वेठा आहियूं इहे उन खां घणे भाङे बख़ूबी आशना आहिनि। पर के ॻाल्हियूं प्रतीक साईं में अहिड़ियूं आहिनि जहिड़ियूं ॻाल्हियूं यूनानी में हुयूं। यूनान जे बारे में मार्क्स चयो त यूनानी माण्हू के ॻाल्हियूं महज़ क़यास ऐं अंदाज़नि जी बुनियाद ते अहिड़ियूं चयूं जेके सही हुयूं, पर उनखे उहो साबित न करे सघिया। उन्हनि ॻाल्हियूं चयूं त हीअ ॻाल्हि हीअं आहे, पर उन लाइ उहो साइंसी सबूत खपे, उहो पेश न करे सघे। त उहो न, कई ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके पोइ 1000 सालनि खां पोइ वञी साबित थियूं त उन्हनि खे सही चई। इंसानी तारीख़ में केतिरा तव्हांखे हिकिड़ा माण्हू वक़्त खां पोइ जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि, हिकिड़ा माण्हू वक़्त खां तुर्स ॻाल्हियूं ॿुधाइनि, उन दौर जे लाइ मुनासिब ॻाल्हियूं सही कनि। पर इंसान ज़ात में तमामु वॾो किरदारु उन्हनि ॻाल्हियुनि जो आहे जेके वक़्त खां अॻु में कया। उहे माण्हू ऐं उहे ॻाल्हियूं, इन ते हिकु तमामु सुठो किताबु पार्लोर जो लिखियलु आहे, रूसी लिखंदड़ आहे पार्लोर। उन इंसानी ख़्यालनि जी तारीख़ लिखी, उनजे सिलसिले में ऐं उनजो उन तारीख़ ते हिकु उनवान आहे द क्रॉस रोड्स ऑफ इटर्निटी, अबदियत जा चौर। उन्हनि जो के ख़्याल कंहिं दौर में ॼण टुड़ी हणी वेंदा आहिनि ऐं टुड़ी हणी वञी कंहिं ॿिए मुल्क ॿिए खंड मां निकिरंदा आहिनि। बदिलियल ॻाल्हि साईं ये तस्वुर थी आहे, ट्रांसमाइग्रेशन ऑफ सोल्स थी आहे। अजीब ॻाल्हि, हिंदुस्तान में बि इहो ॻाल्हि हो त 2 जून थिए थी ऐं यूरोप में पैथागोरस को साईं ॻाल्हि कई यूनान में, ऐं ॿिन्ही जो माण्हू लाॻापो कोन्हे, चवंदा सिकंदरिया में लाॻापो कोन्हे। इहे तारीख़ में कई ॻाल्हियूं अहिड़ियूं थियनि थियूं जेके माण्हू हिकिड़े मुल्क में ॻाल्हाइनि था, क़रीब क़रीब उन वक़्तु वरी उहो ॿी दुनिया जी कुंड में उहा ॻाल्हि थिए। ऐं साॻी तरह हीअ ॻाल्हि आम आहे त केतिरनि माण्हू ऐं तमामु वॾो हिसो उन्हनि ॻाल्हियुनि जो आहे जेके माण्हू कयूं उहे दुनिया में क़बूल न थियूं, उहे कंहिं कोन सम्झियूं, कंहिं उन ध्यानु कोन हुयो, ऐं उहे ॻाल्हियूं उन वक़्तु सही बि कोन हुयूं, पूरियूं कोन हुयूं, अजनबी हुयूं, अणपूरियूं हुयूं। पर पोइ ॿियनि दौरनि में उन्हनि ॻाल्हियुनि जे बाबति माण्हू जो तमामु मसला ई सही आहे, थोरो तब्दीली करे उन्हनि ॻाल्हियुनि खे जो फिट कयूं, लाजवाब ॻाल्हि वक़्त खां अॻु में कयल ॻाल्हियूं तिन जो इंसानी तारीख़ जे वाधारे में तमामु क्रूशल ऐं फ़ैसिले में केतिरा माण्हू अहिड़ा चयोसीं ग़लति हुआसीं, सचमुच ॾिसी विया पाण ग़लति या दुनिया जी चवंदो हुआसीं ग़लति, असां बिल्कुलु ग़लति जी गैली रोड धरती बोल आहे चवनि फ्री आहे बाबा हिंदी में किथे लिखियल आहे, ॾेखार किथे लिखियल आहे, ॾिठई ॿोली में आहे कोन, हले पई पंहिंजे मस्जिद हले पई चवंदा ईअं प्रतीक साईं इन वार्ता में चयो आहे कच्छी काछो थी नांगन ॿधी ॾींहं जहिड़ा आया जग तहिड़ा आया कोठी, उन जी चोटी पूरब थींदी पई। तंहिं करे मां तव्हां जे अॻियां जेको वॾे वॾो जग जो विषय पियल आहे उहो पंहिंजे दौर जा ख़्याल मुंहिंजो ख़्यालु कोन्हे, ॿिए मुफ़क्कर जो नालो ख़्यालु कोन्हे। उन चयो त जेको माण्हू पंहिंजो पाण खे पंहिंजे दौर जे वधि में वधि ख़्यालनि ताईं महदूद रखंदो, उमिरि उन माण्हू जी उमिरि ताईं हूंदी आहे या 10 सालनि ताईं या उन दौर ताईं हूंदी आहे, पंहिंजे दौर खां पोइ उहे ॻाल्हियूं मुदख़र थियनि। उनजे उलट में इहा ॻाल्हि चयल आहे त को बि दुनिया में अहिड़ो माण्हू पैदा न थियो आहे जंहिंजा ख़्याल कंहिं न कंहिं हद ताईं ऐं सोचूं ऐं आदर्श गुण ऐं वैल्यूज़ गुण पंहिंजे दौर जे आदर्शनि जा कैदी न उन्हनि खे उन्हनि जो ठुको लॻल न हुजे, माना उहो दौर बदिलियो त उहो आदर्श मुदख़र थियो। हर माण्हू खे वॾे में वॾो मुफ़क्कर तव्हां दुनिया जे मुफ़क्करनि जा हैरान थी वेंदा त माण्हू जा ख़्याल कहिड़ा अजीब हुआ ऐं कीअं मुदख़र ख़्याल। मसलन अब्राहम लिंकन जो टियों ॾींहुं वठी पंहिंजे पुट अयाब खे पढ़ी ॿुधायो, ॾिस अब्राहम लिंकन कहिड़ो माण्हू थी, ज़बरदस्त माण्हू, मुंहिंजो तरक़ी पसंदि थी, बिल्कुलु तरक़ी पसंदि, अमेरिका खे मसलन नाज़ आहे, पंहिंजो टुकड़ो पढ़ी ॿुधायो। उन लिखियो त आउं कोन थो चवां त को गोरा ऐं अच्छा से हिक ॿिए जी सचपच बराबरि आहे,
या को उन्हनि खे हिकिड़े मुआशिरे में बराबरी मिलंदी या उन्हनि जे विच में के शादियूं थी सघनि ऐं नथो चवां त गोरे ऐं कारे जे विच में शादी थी सघंदी कुदरत उन्हनि खे अलॻि रखे ऐं उहो चवां थो त कारनि खे जीअण ॾियो ऐं उन्हनि जी जान छॾियो त पंहिंजी आदत ई सड़ाए छॾियो। अब्राहम लिंकन जहिड़ी माण्हू जे दिमाग़ में इहा ॻाल्हि अची आई त गोरा कारनि सां शादियूं करे सघनि था ऐं गोरा कारनि खे बराबरि आहिनि। हाणे छो था हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामी कानून मनाइनि अरिस्टो जे घर में बि इहा ॻाल्हि न आई त को ग़ुलामी ख़राबु आहे। अरिस्टो चयो ग़ुलामी त कुदरती शइ आहे ऐं अरिस्टो जहिड़े माण्हू जो ख़्यालु हो त औरतूं त घटि आहिनि यूनानी सभई मुतफ़िक़ आहे त औरतूं त घटि आहिनि ऐं ग़ुलामी न लतीफ़ साईं जे सिलसिले में इहा ॻाल्हि सम्झणु खपे त पंहिंजे दौर जा ख़्याल वठणु इलाही तमामु घणा तव्हां थोरो पढ़ो तव्हां मालूम थींदो त हुनजे ज़हन ते संदसि माज़ी जा ख़्याल संदसि दौर जा ख़्याल लतीफ़ साईं जी शाइरीअ ते हर संदसि दौर जी सोचनि जुआ टपा ऐं मुंहुं पर उते तव्हांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं रहंदियूं जेके उन दौर में लड़बू ठठे ऐं हालनि में हैदराबाद में न हुयूं संद में न हुयूं पर पंजाब में कोन हुयूं हिंदुस्तान में कोन हुयूं ईरान में कोन हुयूं अरब में कोन हुयूं यूरोप में कोन हुयूं। अहिड़ा कंसेप्ट हुआ जेके अॼु सां आम आहिनि पर उन दौर जी तव्हां जेकॾहिं को किताब खणो एंथोलॉजी ऑफ वर्ल्ड पोएट्री खणो या हिस्ट्री ऑफ वर्ल्ड लिटरेचर तव्हां मिलंदो नंढो किताब जेको आलमी अदब जी तारीख़ सॼी में रखियो आहे ॿिया सुठा किताब कोन मिलंदा आलमी अदब जी तारीख़ जे तव्हां अंदरि इहे पढ़णु खपनि सिंधी अदीबनि खे आलमी अदब लॻो अचणु खपे ऐं साइक्लोपीडिया में सभिनी क़ौमनि जा जे अदब ते मकारा लिखिया पिया हिंदुस्तान में मराठी अदब बंगाली अदब सिंधी अदब इन ते किताब लिखियल आहिनि बाला मिलनि था पीपल्स पब्लिशिंग हाउस दिल्ली मां मिलनि हिंदुस्तान जे समूरनि अदबनि जी तारीख़ लिखियल आहे सादा आहिनि सुठा आहिनि मराठी मलयालम तेलुगु हिननि जा आहिनि किताब आहिनि कुझु किताब मोटा आहिनि तव्हां ॾिसो त अदबनि जी तारीख़ पढ़नि चीनी अदब जी तारीख़ आहे एनसाइक्लोपीडिया ते वञो कंहिं हंधि रखी हूंदी वञो फोटो स्टेट कापियूं कराए सुठो तरीक़ो थींदो हिननि सभई अदब जंहिंमें तव्हां इंट्रस्टेड आहियो उन्हनि खे तमामु वॾनि अथॉरिटीज़ उन्हनि खे मकारा लिखिया आहिनि 5 10 8 15 में तमामु ज़बरदस्त ख़ैर हासिल मकारा वॾनि वॾनि आलमनि जा लिखियल फोटो स्टेट कापियूं कंदो तव्हांजो अहिड़ो किताब थी वेंदो अहिड़ो किताब मूं कोट लखपत जेल में घुरायो तव्हां दोस्त महिरबानी करे फोटो स्टेट करे मोकिलियो चीनी अदब बंगाली अदब स्पेनिश अदब यूरोप जा सभु अदब उन ॾींहुं मूं लिखियो पिए सदी दाद खजनि तॾहिं मूंखे ज़रूरत हुई तव्हां उहो किताब पढ़णु ॿियनि अदबनि में छा आहे उहो बि ॾिठो पियो तव्हांखे अॼु मुयसरु आहे किताब पढ़णु हाणे तव्हां इन्हनि अदबनि ते नज़र ॾिजो इन जी तारीख़ ते नज़र रखो तव्हां ॾिसंदो त इन्हनि अदब में के ख़्याल जेके लतीफ़ में आहिनि उहे उन दौर जे अदबनि में आहिनि ऐं उहे ख़्याल बुनियादी आहिनि ऐं उहे वर्ल्ड स्टॉक ख़्याल मसलन पहिरीं लतीफ़ जे अंदाज़ शाइरी जे अंदाज़ खे लतीफ़ दास्तान थिया ऐं ॿियो दास्तान खां सवाइ बि हिकिड़ा त मोहम्मद राणे जो दास्तान आहे सोणी ॿियो मामूली जेके दास्तान रोज़ मरे जा आहिनि उहे थिया पर ॿिया वरी उन दास्तान कोन्हनि जेके दास्तान खया अथसि उन्हनि खे अजीब नमूने मूं इहो चयो त लतीफ़ जी बरतरी साबित करण लाइ नथो चाहे या जालत वारी ॻाल्हि बरतरी लोड करे कंहिं पेश कई मां उहो केस पूरो जंहिंजी तारीफ़ कई न ॾिठो ॻाल्हि हुजे बिल्कुलु ॿाहिरि छो तंहिं करे लतीफ़ जे मुक़ाबले में केतिरा वॾा शाइर मतिलबु सूंहं जी ॻाल्हि आहे मूं केस कयो कंहिं मूं चयो आहे लेकिन सठ सहज नार आई हीर मथड़ी रूप गुमान ॾिजी इहो टुकड़ो जेको हीर ते जिनसार जो आहे ठीकु आहे जड़ा गुलाब जा तेड़ा मथन बेस चोटा पेग सभेरे लिया वो हमेश पसियो सूं सिजत से नी अचन देश लालण जे दबेस को क्या करण करण हुजे सॼो जेको दास्तान ॻोल्हण जो सोन करणियूं सोचियूं रुबे रांदियूं कनि वग़ैरह पर जेको हीर रांधे हीर में जेको वारसिया अंदाज़ कयो आहे उहो ॻाल्हि ऊंची वधीक लतीफ़ जी स्ट्रॉन्ग पॉइंट सींगार आहे हुनजो पॉइंट सींगार आहे उहो स्ट्रॉन्ग पॉइंट ईअं मुख़्तलिफ़ आहे संस्कृत शायरी जो भरतरी हरिजन लतीफ़ में नाहे कोई ॻाल्हि न या जेका थोरी नीम फाश इब्रोड कैस में आहे पंहिंजी जाइ ते ॿी शइ लबीब आहे नाफ़ाज़ बयानी आहे अरब जा शाइर हुन जेको जौहान आहे जंहिं क़िस्म जो पंहिंजो अंदाज़ हर हिकु शइ में पंहिंजो पंहिंजो हुस्न आहे पंहिंजी पंहिंजी सूंहं आहे दिलकशी आहे
आउं जे ॻाल्हि न करे तव्हांजो ध्यानु छिकाइण चाहियां थो उहो फिक्री बने फिक्री ख़्याल खां मसइलो हिकिड़ी ॻाल्हि लतीफ़ साईं जो ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि दास्तान खे जीअं दास्तान करे कजे गुरबशानी इहा ॻाल्हि कई आहे ईअं करे रखियो मसइलन जीअं हीर ॼाई भारत छा शुरू कई आहे हीर ॼाई पोइ हुनजो थियो पोइ हुनखे पढ़ियो पोइ रांदो ॼाओ पोइ वॾी थी खणण थियो अॼु खां इहे ताईं दास्तान था कनि लतीफ़ जी लतीफ़ फ़र्क़ु कयो आहे सॼी दुनिया खे ख़बर आहे दास्तान उनखे बुनियादु करे हिन ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि ॿियो लतीफ़ पंहिंजे कहाणीअ खे रिकंस्ट्रक्ट कयो आहे ऐं रीइंटरप्रेट कयो आहे माना जेको मवाद हुनखे फितरत खां मिलियो आहे या वर्से में मिलियो आहे या जेको नेशनल हेरिटेज में मिलियो आहे उनखे जीअं जो तीअं हिन रखियो आहे हिन पंहिंजे फनकार जो हक़ इस्तेमालु कयो आहे उन कहाणी खे हिन पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमालु कयो मसलन तव्हांखे किथे किथे नज़र ईंदो त लतीफ़ रूबरू बीठो आहे लतीफ़ वेॾियनि में ससु या सुहिणी हलंदा आहे हुन सां ॻाल्हाए वेठो पाण मौजूदु आहे ज़ाहिर जेके तारीख़ी तरह मूंखे डील करे त उहो त वरी थी पर लतीफ़ ॼण अखर अॻियां बीठो आहे ऐं ॼण लतीफ़ सां उहा ससु या सुहिणी ॻाल्हाए पई मसइलो मशहूरु टुकड़ो लतीफ़ जो आहे त खकी कड़िया पेर घणा केच खणियल इहो डपु ॾेई ॾे पाण मां परां थिया त वरी लतीफ़ साईं जवाबु ॾिस त कड़ पोड़ केच धनियल कड़ पोड़ पेर दाम टे पर दाम पूंदी मुंद पहाड़ में इहो नसीब सलाह ॾिनई उनजे नतीजे तौर ससु छा थो करे कड़े ऐं कड़े पर में पेर मुंहुं जो सिक ॿधाई संदो जान बलाए चढ़े लांचे लक लतीफ़ चए मुंद छेड़े ऐं झड़े पढ़ीअ तां न पढ़े जो उमिरि सभु ईअं करे मर्द वटि बिहार मगो मोटी मोणी सोणी साह जा सिंगार मछियूं डम ॾेखारी ॼण गुफ़्तगू पई थी चवे थो सोणी पाण बीठी आहे वरी चवे थो गोदी जा ॾे चूमनि जे मगो मोटी सोणी दुई पासे दोस्त जे घाया सम दिबार बांधीला जवाब बिहार हूं दणगे न आहे जवाब लतीफ़ वरी हिकिड़ी थींदी आहे हिकिड़ी सतह आम सतह ते गुफ़्तगू करे थो उनजो अंदाज़ उहो वरी पंहिंजी स्पेशल गियर जंहिंमें विझिजे हिकिड़ी ॻाल्हि जेका रवाजी तरह जेका ॻाल्हि थींदी आहे भई हीअ मुनासिबु आहे हीअं कबो हीअं थींदो हीअं कोन कबो उहा ॻाल्हि करे पोइ वरी लतीफ़ पंहिंजी स्पेशल ॻाल्हि कंदो हर हुनजो तरीक़ो ईअं आहे पाण खे थोरो टाइम कोन्हे पाण खे तफ़सील में वञूं पर आउं सर इशारो करे ॿुधायां थो हाणे ॿुधायूं थियूं तूं न वञ चयो मूंखे चवे त वञा पोइ वरी ससुई खे पंहिंजो ख़्यालु आयो आहे त वञा कीअं न वरी मुंद रे चए रही चवणु मोहबत जी मयाद स्पेशल गियर इहो आहे वञा कीअं न वरी मुंद रे चए रही पोयां दुई पासे दोस्त जे मागई मां मरी सूरत नका सुहका कई चित चरी कना फ्रास विसाल फ्राक जी सुॼे ॻाल्हि गड़ी इन लाइ परे मोटो लतीफ़ अपना सॼे किसे की ॼण ईअं कयो आहे त हू बि संदसि साम्हूं सभु कुझु ॿुधी या जिते हू मरी वई आहे जितां हू न मिलिया आहिनि त बि लतीफ़ मिलनि उनखे मिलनि छपर में छेड़ी करे तुंहिंजे लाइ या मखी रोग रड़की मखी करदाम लोक सते बते चए ॿई खंड मां पंहिंजे मां सो मुल्क पसंदि मारवी इहे ॻाल्हियूं लतीफ़ मारवी जा वापसि वई त हुन वॾो आज़ादु थी पर ही उमिरि अॼु गरियां ॾोथी उन जी देह जा पारां मां प्रिय जा उभे उन चयां लही लोह ॿियां विया कथा सुख थिया त ॼण त लोह लही पिया उहो आज़ादु थी पियो इहे जेके पॉलिटिकल लिबर्टीज़ वटि थियनि थियूं उहे लतीफ़ साईं वठे थो हुन ॻाल्हि खे जीअं कापी टू कापी मखी टू मखी करे इहो कोन थो खणे हिन सॼी शइ खे दरअसल हिकिड़ो रॉ मटीरियल करे लतीफ़ पंहिंजी ॻाल्हि थो पेश तंहिं करे हुन में उहे ॻाल्हियूं आहिनि जेके उन वक़्त जे शाइरी में न आहे उनखे सबबु कयो उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं हुननि जे पाण
पर कहिड़ियूं ॻाल्हियूं नत खां हिकिड़ी आम इंसानी शायरी करण जी रिवायत या सोचनि जी रिवायत यूरोप खां मशरक़ में अॻु में आहे। सुजाॻी जेका यूरोप में आई तंहिंखां 300 साल अॻे उहा सुजाॻी हिते अची चुकी हुई। तसव्वुफ़ यूरोप में पोइ आयो, हिते पहिरीं आयो। यूनान ऐं रोम जे दौर खे छॾे पोइ साइंस यूरोप में पोइ आई, साइंसियत पोइ आई, पहिरीं हिते आई। पाण वटि इराक, ईरान ऐं मावरा नहर मुल्कनि में पाता सबबु त यूनानी तर्जी निकिता कुस्तंतुनिया मां। यूनानी फ़लसफ़नि खे निकाल कयो, मज़हबी अख़्तियारी वारनि जो तसलत वधी वियो। उन्हनि फ़लसफ़े खे, फ़िक्र खे, आज़ाद ख़्याली खे तड़े कढियो। उहे माण्हू ईरान में आया, जमशेद उन्हनि खे जॻहि ॾिनी, मुस्लमाननि जो फतह कयो त पोइ मंसूर इराक में उन्हनि जे लाइ दारुल हिकमत खोलियो। उहे सभई इल्म ऐं फ़लसफ़ा ऐं किताब, अरिस्टो जा किताब सदा कोन मिलनि, पर ॿिया सकरात जा किताब, हिन जा किताब, अफ़लातून जूं लिखणियूं घणियूं, अरिस्टो घटि बिगड़ियल हालत में, पर इहो सॼो अरब में आयो। हितां साइंस वधी, अक़लियत जी तहरीक हली। पहिरियों फ़िलसूफ़ असांखे अल-किंदी मिले थो, मौलवी सानी मिले थो, पोइ फ़लसफ़े जो वॾो हिकिड़ो इब्न हैसम आहे, वॾो हिकिड़ो सिलसिलो शुरू थिए थो जो अक़लियत जा माण्हू। ऐं हिन पासे असां ईरान में असांखे अबू अली सीना मिले थो, ज़करिया राज़ी मिले थो, अल-बिरूनी जो कहर जो वर्ल्ड हिस्टोरिक जीनियस मिले थो। पहिरीं वॾा माण्हू मग़रब में न, यूनान ऐं रोम जे दौर खे छॾे पहिरियां वॾा आलिम, पहिरियां वॾा साइंसदान, पहिरियां वॾा तशकीक पसंद, पहिरियां वॾा आज़ाद फ़िक्रीअ ते हलंदड़ ऐं वॾा शाइर यूरोप में न, हिते मिलंदा। संस्कृत ठीक हुई, चौथी सदी खां वठी गुप्ता किरान जे दौर खां वठी संस्कृत शायरी वॾी उरूज आहे, पर फ़िक्र जी हैसियत खां तख़्त मर्कज़ ही ईरान हो, मावरा नहर हो ऐं मिस्र हो, ओरे। इन इलाइक़नि में पहिरीं दुनिया में अज़ीम ताक़त यूनान ऐं लातीनी रोम में आई। ॿियो नंबर हिते वॾी, जीअं खां वधी आहे फ़िक्री, इंसानी फ़िक्र जी, ह्यूमैनिज़म जी तरफ़ कॉन्शियस खां वधी। उनजो वॾे में वॾो मुबलग जेको असांखे मिले थो, उहे ॿ माण्हू आहिनि। हिकिड़ो जो हाफ़िज़ आहे, ॿियो रूमी आहे, आज़ाद थिया। ऐं उनजो टियों पायो ख़याम। ख़याम जो शेर आहे तो गर्द पर फलकम दस्त बुधे तूं जज़दा, बर्दाश्त में मनी फलक रात मया, वज़नो फलक दिगर, चुनान साफ्त में कादाद मकाम दिल रसीदी आ। ये न अल्लाह साईं जो इख्तियार आहे हिन काइनात ते। ये जे मूं उमर ख़याम जो इख्तियार जो जहान मथां त हिन खे ईअं हथ में वठी जो ज़मीन ते अञा पई ऐं इन जे जाइ जेको अहिड़ो जहान ख़लक़ कयां जिते आसाइतियूं दिलियूं पंहिंजा दुनिया दिलि जा मक़सद पूरा करे सघनि ऐं दुनिया में कामयाबी हासिल करे सघनि। इन रिवायत खे कंटिन्यू कंदे हाफ़िज़ सभु माण्हू इहे माण्हू उन जबरा माण्हू मुल्क हुकूमतूं हुयूं, डिक्टेटरशिप हुई, रूहानी हुआ, मंसूर हलाक जहिड़ा माण्हू फांसियुनि चढ़ी चुका हुआ। वॾी असाब जे मां लॻी चुकी हुई उहा दुनिया। इन दुनिया में पंहिंजी मुल्क जी वॾो डिक्टेटरशिप हुई। इस्लामी फ़लसफ़े जी तारीख़ टिनि वॉल्यूम्स में आई आहे। शरीफ़ उनजो एडिटर आहे। तव्हां पढ़ंदव त उन दौर में फ़िक्री जेको तसब्बुर हो, जेको दबाव हो, जेको ज़ुल्म हो, जेको उदाही थी चुकी हुई तेसि ताईं इन दौर मां निकिरी, निज़ाम मां निकिरी माण्हू आहिनि। हाफ़िज़ चयो आहे आदमी दर आलमी ख़ाकी नमी आयल दस्त, आलमी दीगर बुबायत दहसाख वसनो आदमी। इन मिठी जहान ते मूंखे को माण्हू नज़र अचे। आदमी दर आलमी ख़ाकी नमी आयल दस्त, आलमी दीगर बुबायत वसनो आदमी। हिकिड़ो नओं जहान ठहणु खपे, ॿियो जहान ठहणु खपे ऐं सची माण्हू को ॿियो ठहणु खपे। हे माण्हू इन क़िस्म तव्हां यादि कयो त हीअ उन जहान जी ॻाल्हि थो करे जिते वली हुआ, जिते इमाम हुआ, जिते पैगंबर थी गुज़रिया, जिते हज़रत मकानी लखे मलाइका पैगंबर सभु वेठा हुआ, उन जहान जी ॻाल्हि। तव्हां सम्झो था त हिन माण्हू इहो जुमिलो जो चयो त इन जुमिले जी केतिरो डेंजरस जुमिला थो चवे, या हिन जुमिलनि ते गौर करियो। भूमीअ जे मंद क़ुरान मक़रा बर्दाश्तम उस खां पेशे सघां असां क़ुरान जो जेको मग़ज़ हो उहो कढी वठो। बाक़ी जेका हॾा हुआ
कुत्ता में क्या मुचला चले सो बड़े का बड़े नहीं के बच्चे इन किस्म की बोली को हल्के पीर भगवान दर अकरम दर कोशिश माहवानी के बुदे बहुमा खाबू आफिदा मैं खाने के पीर जो वालो असे करने प्याला है असी उया के वासी आ कहीं छाप करो असी की क्या मत है न तब्दील की दासी असी जे गा के बिछा तो शहर मुझे इसलिए पता नहीं है तो इन किस्म जा ऑडिशन कायनात की चैलेंज का रखा उन समूरे जे रूहानी निजाम का न सिर्फ इनकार कर पर उनके हलाओं कर उनके टोटली डिनाई कर ख्याल उन दौर में पैदा की चुका तसव्वुफ के पर्दे में जना स्पिनोजा चेवा तसव्वुफ मौजूद तरीके से मजहब का इनकार दिखता है स्पिनोजा पान को सूफी की बुनियाद इन जे अंदाज सां इन ते वरी अवां खे गौर करणु खपे तसव्वुफ जा क़िस्म तसव्वुफ फक़त सुरवरती ऐं नक्शबंदी तसव्वुफ कोन्हे रुगो मर्दान जे पीरनि वारो ऐं कुझु शरीफ़ वारा तसव्वुफ कोन्हनि सूफ़ियुनि जा ॿिया क़िस्म आहिनि उन ते गौर थियणु खपे उन जी इम्प्लीकेशन्स खे सम्झणु खपे हाफ़िज़ खे सम्झणु जंहिं ॾींहुं ॿियो शइ कनि था जंहिं ॾींहुं असां इश्क जे चश्मे मां वुज़ू कयो चार तकबीर क़दम पर हस रखे हस जंहिं ॾींहुं इश्क जे चश्मे मां असां वुज़ू कयो तंहिं ॾींहुं जीअं जनाज़े ते चार तकबीरूं पढ़िबियूं आहिनि तीअं हिन जहान में जेके बि क़ाइदा क़ानून रीतियूं रस्मूं आहिनि तंहिं ते असां चार नमाज़ूं पढ़ी उनखे तलाक ॾेई छॾियो हर शइ अणसिधी ॿोलीअ में हिननि सभु चई छॾियो टोटल हिननि पैरल रूहानी निज़ाम क़ाइमु करे छॾियो बेरूनी त हिंदुअनि जे बारे में जेको ॾिसंदो आहे पढ़णु खपे उन्हनि पंहिंजे पर में हिकिड़ो मुतबादिल निज़ाम पेश कयो मुल्ला जी शरीयत जे मुक़ाबले में हिननि मुतबादिल निज़ाम पेश करे छॾियो मुक़ाबले उन्हनि जी सज़ाऊं हिननि खाधियूं उन्हनि जो छा थियो हिकु वॾी तारीख़ आहे उहा पढ़णु खपे सुठो किताब है अंग्रेजी में किताब है साइंस मुसलमान साइंसदाननि जी मुलाहियत के खिलाफ जरूर है रूहानी आमरीत के खिलाफ जरूर है कीअं वधिया वो पढ़णु खपे इहो सॼो वरसो लतीफ़ साहिब तमामु वॾो लतीफ़ साहिब ने थधे नमूने ॻाल्हि पेश कई तमामु थधो खूब तेज़ बयान कर इबरी के भाई बड़ा शख्सी रब्बी दरे ईश बरहन बस्ती रब्बी खाकम बदन सख्त मस्ती रब्बी शराब जो प्यारो बिनी हिकिड़ी कूज़ो भरे वठी आयसि हवा सां हणी तो मुंहिंजो कूज़ो ऊंधो करे मुंहिंजे लाइ ऐश जा दरवाज़ा बंदि करे छॾिया मुंहिंजे वात में धूल पर मुंहिंजा मौला तूं को पीतल थो ॾिसजांइ जो बरा टपड़ भॼे मन बद गुनाह कतो बद मकाफा सही बस फत मयाने मन कतो चीज देखो मूसा जो कुछ पुछड़ी करवा आम के उन सां पुछड़ो भी पियंदो है ऐं जे आम पुछड़ा करो कया तू मूसा पुछड़ा ही करी तो की दवा ना आम कंदो है तो तू की खुदा के आम की कंदो तमाम वॾो फिक्री मार्का आहिनि मारिया आहिनि जिन जा जवाब क्या होता है ख़याल तो ॿी शइ आहे पर सभु अब्दुल कादिर बेदल आया इतने तमाम बड़ी शय अब्दुल कादिर देख बेदल हालत में क्या ताया थोड़ो थोड़ो कोई शय है पर क्या ताया उर्फी है बस बखून सब शहीद मुकाबले में आदम उनके चौक उर्फी के तू उलमाए कराम के सामने क्यों तो भी हिन जेका मस आहे सा शहीदन के रत खां वॾी क़ीमती आहे जे असांजो जेको कलम आहे सो वरी इहे जेके आलम ज़रूरत जी मस खां इन्हनि जे साम्हूं 100 शहीद खां बखून सब शहीद मुकाबिल में आदम उम्र के मां बाप शेख असां साथी असां जेको उम्र हिननि कहाणियुनि कुटींदे ऐं अफ़साना बयान करे विञाई उहा 100 शहीद के खून सां वधीक पाक ऐं मुक़दस आहे अहिड़े क़िस्म जा माण्हू ठीक गुज़रिया आहिनि मुफ़क्कर हुआ अहले कलम हुआ इहा रिवायत लतीफ़ के वरसे में
पंजी ॻाल्हि काम करणु चाहियां थो मथे उन सौ कहिड़ी रिवायत आई पंजी जी ॻाल्हि थो करियां इन्हनि सभिनी रिवायत इन जे करे यूरोप खां ही एडवांस ह्यूमनिज़म में एडवांस तमामु घणो वॾी उहा रिवायत क़यामत जी लीके ते यूरोप जो को माण्हू न पियो अचनि पियो अॼु मूं रंधण वारे दोस्त सां ॻाल्हि थी मुंहिंजो अवां अञा एशिया खे न पियो बेरूनीअ सां मुक़ाबिलो त वेठा कयो जेका बेरूनी में ख़राब थी हुई जेका उन दौर में हिंदुनि जे मंदर में वञी कंदो तव्हांजा जेके मुस्तशर चीन आहिनि उन्हनि जी उहा रेंज उन्हनि जो मैदान आहे उनजो घोड़ो जे हंधनि ते दौड़े थो उन उंदहनि दौर में तव्हांखे अञा ताईं उहा आज़ादी आई न आहे वॾी शइ ऐं राज़ी बोले सीना चऊं चऊं तूं काफ़िर आहीं दरहम बैर चुमन जके पाण काफ़िर हिन सॼे जहान में मूं जहिड़ो माण्हू हिकिड़ो सो काफ़िर बस तरफ़मादार हीच मुसलमान न हो पोइ चइबो त सॼी दुनिया जे मथां हिकिड़ो मुस्लमान कोन्हे या आउं मुस्लमान आहियां त पोइ मुस्लमान ॿियो इन क़िस्म जा माण्हू हिते जीनियस हमां डीप जीनियस पैदा थिया जिनके मुक़ाबले में नंढड़ा बिस्कड़ा माण्हू नंढड़ा हिते दौर में हुआ उहो वरिसो वधी वियो हाणे उहो पंहिंजे आख़िरी नुक़ते ते जेतिरनि शहरां पोइ ॿुधाए सघंदा आख़िरी नुक़ते ते अचंदो उहो हीअ आहे इन्हनि सभिनी शयुनि जे करे बि जेको तसवुर फिक्री तौर बीहे थो उहो न आहे जेको लतीफ़ पेश थियो हिन सॼे खे टोटल करे पोइ जेका शइ फिक्री तरह जेका स्टेज ऑफ डेवलपमेंट शाइरी जी शइ थी उन खां रस्ती बि घणो उन करे आउं चवां थो त उन में उहे एलिमेंट्स विधा जेके यूनानी नागरो आहे पंहिंजे दौर खां तमामु घणो अॻिते निकिरी विया उनजी सूरतूं वाज़े न हुजनि जेके माण्हू पंहिंजे दौर में तमामु घणो अॻिते निकिरी वेंदा आहिनि उहे चिटा ऐं पतरा ऐं बिल्कुलु स्पेसिफिक घटि हूंदा आहिनि उन स्पेसिफिक घटि मां छो उन वॾी रेंज में पिया करे तंहिं करे उन्हनि जी जनरलिटी घटी हूंदी जनरल ॻाल्हि ऐं लफ़ी साईं में जनरल रूप में उहे सभु ॻाल्हियूं कयल आहिनि जेके हिन मस इंसान जा साॻी वीह सदी ताईं मस उहे ख़्याल हाणे कीअं ख़्याल आणण जी हाणे आहे जीअं मसलन हिन अंग्रेज़ दोस्त खे मूं चयो त ईसवी सदी खां 300 सदियूं अॻे हिंदुस्तान जे शहनशाह अशोक आज़म जेको ख़्याल पेश कयो उहो 20 सदी में मस दुनिया क़बूल कयो उहो इहो त दुनिया में जंग खे बैन करणु खपे मुंहिंजो 20 सदी खां अॻु में फर्स्ट वर्ल्ड वार क्लास में यूरोप में इहो ख़्याल ई कोन हो त जंगियूं बैन थियणु खपे इहो त मॉडर्न अल्ट्रा मॉडर्न ख़्याल अशोक आज़म उन्हनि ॾींहंनि जंग खे बदिश ऐं ॿियो अशोक आज़म जो ख़्याल कयो आहे उहो अॼु ॾींहं ताईं मस हाणे आयो उन चयो त सिहत ऐं ज़िंदगी जो हक़ फ़क़ति इंसान खे थिए इन खां वॾी ग़लति ॻाल्हि इहा आहे का जेको बि जानदार आहे तंहिंखे हक़ आहे त ज़िंदा रहे ऐं ज़िंदा सुठी सिहत सां रहे तंहिं करे चइबो आउं जेको राजाउनि जो देवताउनि जो प्यारो आहियां तंहिं मशक़ मुस्तामा दवाऊं घुरे जानवरनि जे इलाज लाइ अस्पताल सॼे हिंदुस्तान में क़ाइमु कयूं आहिनि ऐं पहाड़ूं ॿूटियूं मोकिलियो अथनि त सॼी दुनिया जा जानवर बि इंसान वांगुरु सुखी ऐं आसूदा मुंहिंजो इहो आइडिया यूरोप में अञा ताईं तंहिं करे इहो ज़रूरी न आहे त को इलाइक़ो कंहिं ॿिए इलाइक़े खां अॻिते वधी वञे त सभिनी ॻाल्हियुनि में वधी वञे ईअं न आहे या को इलाइक़ो नंढड़ो हुजे त सभिनी ॻाल्हियुनि में नंढड़ो हुजे ईअं ज़रूरी न आहे को माण्हू नंढड़े ग़रीबनि में पैदा थिए त हरुगुरु सभिनी ॻाल्हियुनि में ग़रीब हुजे इहो लाज़मी न आहे दिस इज़ अनइवन डेवलपमेंट ऑफ ह्यूमन प्रोग्रेस इंसानी तरक़ी जो जेको सिस्टम आहे उहो अनइवन आहे उहो बराबरि हक़ियत नथो तंहिं करे तव्हां सदा मौजूदा थियनि था किरनि ते तमामु गुमनाम कुंडनि में तव्हांखे अजीब माण्हू लती उन्हनि में तंहिं करे उहे कंसेप्ट में पेश कया जेके उन दौर में हुआ बोली सिना ज़करिया और राज़ी हिते उहे कंसेप्ट इन जनरल हिकु ह्यूमनिज़म जी तारीख़ रूहानी आमियत जेतिरा ॿियनि सभिनी वाज़े करायो आहे लतीफ़ फनकारी सां गॾु पर उन में वधीक नोट करणु ॾिनो जेकी बुले शाह न कयूं बुले शाह तमामु वॾी फ्रेंच तमामु सां ॻाल्हियूं कयूं तमामु वॾियूं ऐं ईरानी शाइरियूं कयूं बुले शाह वॾी आउटस्पोकन आहे पर उन उहे ॻाल्हियूं न कयूं जेके लतीफ़ सां लतीफ़ तमामु धीमे अंदाज़ में ॻाल्हियूं कयूं मसलन नमाज़ में रोज़ा जेके माण्हू रखनि इन लाइ हिकिड़ो टेक्निकल इहे जेके सूफ़िया वारा उस्ताद माण्हू हुआ इन्हनि खे मारे क़तल करे छॾियऊं तंहिं करे इन्हनि पंहिंजी हिकिड़ी कोड लैंग्वेज ठाही तंहिं करे कोड लैंग्वेज में जेके नमाज़ पढ़नि ऐं रोज़ा रखनि जेके इबादत गुज़ार हुजनि इन लाइ हर कंहिं सूफ़ीअ पंहिंजा जुमिला ठाहिया आहिनि हिननि लतीफ़ साईं जो कोड लफ़्ज़ आहे किरत वारो चङा
चङा सुठा लतीफ़ साईं कोन चए रोज़नि जी नमाज़नि जी अहमियत ई कान्हे उन लाइ चङो करणो खपे उस्ताद माण्हू आहे अखर अहिड़ो सिलेक्ट करे जंहिं ते एतिराज़ न करे सघिजे उनजी इम्प्लीकेशन वधी पई आहे त इंफीरियर क़िस्म जी शयूं आहिनि पर चवे कोन थो पाण कमिट नथो करे सम्झण वारो रोज़ाना नमाज़ ई कोन चङो ख़राबु न आहे पर उहो को ॿियो माण्हू जे तेरा चालिया न चालिए जड़ो पसंद प्रिय जो केड़ी काट करी बंदे बन प्रिय जो बरत वारी बिय तो अखर में लिखो पर आर्टिस्टिक लैंग्वेज जेके काबिल नाइन आलिम नाइन रोज़ाना नमाज़ पथा रखनि ॾाढियूं सुठियूं कोन अथनि पाजामा सही नमूने जा पातल कोन अथनि जुबो कोन अथनि चरिया घणा बुक बुट हलनि पिया रुगो ॾींहं साफ़ थी वियो कहिड़ो साफ़ थी वियो उन्हनि ॿियो ख़ाली हुन कोन्हे बेअख़रा माण्हू लतीफ़ साईं ॼाण ॾिठो आहे ॾंद ऐं जेकी क़ाबिल आहिनि आइटूं यादि अथनि शरीर सॻोड़ी यादि अथनि कपिड़ा सही पाइनि नमाज़ूं पढ़नि था उते रोज़ा रखनि था लतीफ़ साईं खे जवाबु किर्त वारा किर्त इहा जेको आहे इहो आहे कुल इहो आहे किर्त इहा आहे क़ाबिलियत इहो आहे कारीगर माण्हू जा कम शाबाश थो कयां कारीगर आहे किर्त वारा ऐं हीअ आहे ॾंद पर चए थो हे माण्हू सुठा पर चपच पर मुसीबत रुगो इहा थी पई आहे त उहो अलाह साईं जेको मथे वेठो आहे जो कारीगरनि जा माल थो करे उहो थियो आहे पंहिंजे मथे जो मालिक उन सां हुजत नथी करे सघे उनखे चढ़ियो नथो थी सघे त बेसम्झ नथो थी सघेसि मर्ज़ी वारो आहे हाणे बदकिस्मती रुगो इहा थी आहे जो उनखे किर्त वारा वञनि ई कोन कारण एतिरा लतीफ़ साईं जो अंदाज़ अहिड़ो आहे ॼण माण्हू जेकॾहिं अंदाज़ करे आहे पर छा कनि बेपरवाह बादशाह खे चवे केरु सो चए थो त ॾिसो कहिड़ी मुसीबत जी ॻाल्हि आहे जेकी ॾंदनि जे उझान उझ में सोचे सुन कननि सी कि किर्त वारा के त साध समूरा से उन पिथूं कनि था ॿियो मुसीबत आहे त किर्त वारा केतिरा किर्त कबो को जेकी बंदो कम करे सो मिडो ईंदो तूं पारस आउं लो जे सॼे दसो ताणे सॼो जेको सज़ाए जज़ाए इबादत ने रियाज़त ने हूरनि ने परीअनि ने बेशतनि ने रिज़वान जो निज़ाम तेरे निहायत मासूमियत सां रब कयो माठ मिठी न आहे कोन शरीयत खां कोन्हे पर को माजरा जो बयान चने सरसी जाग मथां खां मुंड करे जीअं मूं पोइ परोड़ियो त ही न माणे मां माण्हू करे अठ जकरिया आहियां सवेल दूध आया सुबुह मां पियो पढ़ां दुआरा सुभाणे पियो करियां इशराक जी नमाज़ पढ़ी आहियां चने सरसी जाग मथां खां मुंड करे जीअं मूं पोइ परोड़ियो त ही न माणे मां त मूं दमरियो त तोहा वॾनि माना अलाह साईं जी बेपरवाही ऐं कंहिंजे पूरे ऐं न पूरे खां खे रद्द करण जे पर्दे में हिन टोटली उहो ॻाल्हि जो सॼो निज़ाम ठाहियो हो उनखे फसियो जे ॼाणे इल्म खे रद्द करण जो अंदाज़ जे ॼाणे तब न ॼाण जे ॼाणे तब न ॼाण हाणे हिन किताब पढ़ी विछवानी जा ॻाल्हि हिनखे तमामु ख़ूबसूरत ऐं जॾहिं तव्हां दिलि में न कयो त सभ खां बहितरीन अंदाज़ में कादी कादन करे वञे त घणी कावड़ा पाण सभिनी माण्हुनि जी कंस कतूरी काफ़िया जी पढ़ी पढ़ूं सभु तकर मंझी माको खूह में पेई कची कंद जो किताब पढ़ियो कतूरी बि पढ़ी सभु पढ़ीसीं पोइ जेको हाणे मूंखे फाया मारींदा तो इहो ॼण त कोई माकोड़ी हुजे साहब हुजे मंझी उहा पई हुजे खूह में उहा हली करे त आसमान खे मापियो उन जा पुट ऐं ॿार ॿुधायो माना रिजेक्शन ऑफ द सुपीरियरिटी ऑफ नॉलेज रिलीजियस नॉलेज रिलीजियोसिटी जेका आहे ऐं हे किताब पढ़ियो वेठो आहियां उनजी समूरी इल्मी तबर ऐं उनजी बरतरी उनजी वैलिडिटी उनजे जाइज़ हुजण उनजो जवाज़ ऐं सनद खे रद्द करे हिन माण्हू सिपरी तरह तमामु वॾा जूनागढ़ पियो विझे वॾा वॾा महल ठाहिया जंहिंखे ॿिनि टिनि सिलसिलनि में शहरनि में कमु लाइ
इहो भरो लतीफ़ साईं रुगो रूहानी आमरीत के खिलाफ जदोजहद ताईं पाण खे मजबूत करण कयो। लतीफ़ साईं जा ॿ टे कंसिडरेशन जेके ज़हन में उहे ही आहिनि। हिकिड़ो आवाम दोस्त, इहो तस्वर अॻे रहे मीराबाई में आहे, ना अबुल खैर में आहे, ना हाफ़िज़ में आहे, फ़र्द जी मिजाज जी फ़र्क़ अकेले आवाम दोस्ती एज अ कंसेप्ट है तस्वुर उन ज़माने में 18वीं सदी ताईं हुई। द पीपल जो कंसेप्ट जेको हो सो मिडिल क्लास था, तबका थी विया। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॼाणे नथी त जेका लिबरलिज़म आहे, तव्हां जेकॾहिं इंग्लैंड ऐं यूरोप जे लिबरलिज़म तारीख़ पढ़ंदव त अरेंज थियो पर 19वीं सदी ताईं चयूं त जमहूरियत हुअणु खपे, सभिनी खे हिकु जहिड़ा हक़ हुअणु खपे, पार्लियामेंट हुअणु खपे, पार्लियामेंट बादशाह खां मथे हुअणु खपे, बादशाह ऐं आमरनि खे को हक़ नाहे जो अवाम जे हक़नि सां दस्तकारी करे सघनि, पार्लियामेंट कुली ख़ुदि मुख्तियार कानून जो सजशूं मज़हबी किताब ऐं ॿिया न पर कानून ऐं पार्लियामेंट हुजे। उहो थोरी ॻाल्हि इहा त पार्लियामेंट चूंडण लाइ जेके वोटर हुजनि उहे ग़रीब न हुजनि, ग़रीबनि खे वोट ॾियणु घुरिजे, ॻाल्हि उहा थोरी एतिरी, ऐं ज़ालनि खे वोट न ॾिजे, ऐं ग़ुलाम तालीम को टे नंढियूं कयूं, ग़ुलामी क़ाइमु रहे, औरतुनि खे वोट कोन मिलंदो ऐं शाहूकारनि खां सवाइ ॿियनि खे वोट ॾियणो कोन। इहा आहे ब्रिटिश लिबरलिज़म, यानी समूरी जमहूरियत आहे पर ग़रीबनि में। आवाम जेको सचो वॾो आवाम पीपल 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 सभु कबो, पर पीपल जी डेफिनेशन माना मिडिल क्लास, बैरिस्टर, वकील, जज, सरमाएदार, दुकानदार, हेतिरी धन नथो भरे उनखे वोट ॾियणो। तमामु देर सां औरतुनि खे देर सां यूरोप में ॾिसंदो त स्विट्ज़रलैंड जहिड़े मुल्क में औरतुनि खे ॿ टे साल थोरा थिया त औरतुनि खे तमामु मुतासिब क़िस्म जी आज़ाद थिया। लफ़्ज़ त आहिनि, अखरनि जे विच जोई अड़िया, इश्क चाढ़ी मुंहुं न चढ़िया। हीउ लिबरल आहे, लिबरल जी माण्हुनि खे ख़बर ई कान्हे लिबरल जो अखर ठाहे कनि, तंहिं करे वञो पहुची सचशमूं ह्यूमन राइट्स जो तस्वर कीअं निकितो आहे 4हीं सदी खां अॻु में ग्रोटियस जो वॾो अदब बरदार आहे। हर शइ जी जड़, हर शइ तारीख़ आहे, तारीख़ में कॾहिं हुई मार्क्स मथां सेखारे थी दुनिया में हर शइ तारीख़ जो मतिलबु छा आहे त कॾहिं उहा कान हुई, पोइ उहा वजूद में आहे, पोइ उहा वॾी थी, जवान थी, पाण मां शयूं ॼणी, पोड़ी थी, वरी वरी तारीख़ शयूं का बि शइ अहिड़ी नाहे जंहिं आसमान मां किरी थी। लिबरलिज़म बि इंसान दोस्ती बि ही जेको फ़र्द जे बदिरां इज्तिमाही तस्वर आहे इहो नथी ॿी ॻाल्हि त ग़रीब ते रहम करण जो पुराणो तस्वर आहे, पर ग़रीब जे जाइ ते पाण खे रखणु ऐं ग़रीब ते फ़ख्र करणु इहो फ़क़ति लतीफ़ वटि आहे, इहो कंहिं वटि कोन्हे। बेचारा ग़रीब मिस्कीन ते रहम खायो, ग़रीब पथर में आयो पिया आहिनि जो को धणी धोणी कोन्हे, इहा ॻाल्हि आहे हिकिड़ी आहे। अञा ग़रीब न, पर ग़रीब असीं आहियूं ऐं असीं सुठा आहियूं ऐं असीं भला आहियूं ऐं असीं तव्हां खां सुठा आहियूं, असीं क़ाबिल फ़ख्र आहियूं, क़ाबिल रहम न क़ाबिल फ़ख्र आहियूं। इहा फ़िक्र जो उॾाम लतीफ़ ऐं फ़क़ति लतीफ़ ॿियो कंहिं वक़्तु कंहिं शाइर में उन दौर ताईं आहे। मथनि चुबकड़ा सिकंदरा अचनि, लतीफ़ो ने ॿुधाए कोन थो करे पहलवान तीर कमान खणण वारनि सूंहं जा संसारनि बहारनि ॿई सब्जियूं मायाण जूं जाता शाइर पिया कनि, कॾहिं ते वक़्तु ते बांसुरी पिया वॼाइनि, सभु में अमन ऐं चइण लॻो पिया। लतीफ़ बिल्कुलु सख़्तु रियलिस्ट आहे, सख़्तु मथनि चुबकड़ा सिकंदरा अचनि, सिकंदरा माना पघर चिकियो हेठि पियो थो मथनि नंढियूं नंढियूं भरोठड़ियूं वठो, चकेलो पान मिर्च बसर फलाणा वठो, बाज़ार मां उधार ते खणो मथे ते, मथनि चुबकड़ा सिकंदरा अचनि, खुड़ियूं खेर बकरियूं पघर सिर पेरनि पुठी हिकिड़ी सिट में ई वड़ वेड़ी चनि मूं लोॾाई रखी। वतन पर वतन ग़रीब आवाम घणनि लतीफ़ जो तस्वर ठाहियो त हीरा हीरनि जी ॻाल्हि आहे, मेंदड़ो पुनू इहे सभु अची पर लतीफ़ जा हीरा इहे थोरी, लतीफ़ जा हीरा
संघार आहिनि, संघार हिकिड़ो न, संघार मारू रुगो मारू न आहे, मारू सां गॾु न मारू सॼो लश्कर ऐं मारू सां गॾु पट, उन्हनि जी सॼी ज़िंदगी, उन्हनि जो उथण, उन्हनि जो वेहण सॼो मुआज मारू फक़त आराम थी बंदे समूरनि नंगा आंज खणा असीं मारू थो थर खे भाॼियूं थो ढक ढाटी। बरसात जी मौसम आहे, बरसात में गुल फुटाइनि, टाड़ियूं निकिटियूं आहिनि, इहे मंज़र आहे बिल्कुलु। बरसात में कहिड़ो सुठो थिए थो, खिड़ियूं अचनि थियूं, पर असल ॻाल्हि खिड़ियूं इहे न आहिनि। असल ॻाल्हि आहे त बरसात जे करे टुकाट ख़तम थो थिए, बरसात जे करे ग़रीबनि खे अन्न था मिलियो, हिकु अर्ज़ा अन्न करे वतन वसाए त संघार सुख। ॻाल्हि आहे संघार जे सुख जी, ग़रीबनि जे मसइलनि हल थियनि, रुगो माण्हू न मेनू जे ॼाण ॾियो त हिकिड़ो शहर आमी ॾिसंदो त हुस्न जो बयान जो मसइलो न आहे, मसइलो आहे त मींहुं जॾहिं पवे थो त पोइ छा थो थिए। ॻाल्हि ते आयो पॉइंट, मींहुं वठो गुल थिया फुल थिया उहो सभु ठीकु आहे, उठो मींहुं वॾो थोरो कढो धणक आहे, सुधो आयो धण, सुधो आयो माण्हुनि ते, छन छॾे पट पओ समर समाए वियो मनाए आसरो वला। आग न कया आला नगर बस तकलीफ़ चए, पलर जे पारो रसी पटण झलिया पा। हाणे वरी हिकु वरी ॻाल्हि, वाहिद वॾाई कया मथे गसन गा, ॻाल्हि थी वई गा, सांगियनि वरिया सा उठ न आव सघूं, सांगियनि जे साह ईअं हर हंधि साल बराए साल मींहुं बराए माल न डायरेक्टली माण्हुनि जो कीअं। अॼु मुल्क तरफ़ पार ते ककरियूं ॿारियूं वसे थो वॾो ट्रकनि थियूं टारियूं, लखियसि लुख लखियनि लुख लतीफ़ चए ठाहियूं तासा तासियल उञाए में रुगो माण्हू न पर मीनू भिजंदियूं भटारियूं वरी मथां भटारियुनि जी भिजण जा मंदर वसे त रहे बसि मुंद नड़ो ई ॾींहं। हाणे ॾिसो खटरनि खेता छॾिया जे मिड़ियूं थे मसी, खटरूं थियनि भाई वणंदियूं कोन, पाणी कोन्हे, गाबा मथे गस ॾुख न कंदा, गाबनि जी ॻंढी आहे, गाबा थी हुजनि, खटर हुजनि, अन्न अज़ा अन्न हुजे, मखण मथे माची हुजे, बर वठा थर वठा वठियूं तरायूं, फिर जो मंदर निगाहे ॾिसो, फिर जो पटनि ते कनि विलोड़ा आयूं, जूं जूं माची बजे ॼण त बाई पई आहे, फिर जो पटनि ते कनि विलोड़ा वायूं, मखण भरियनि हथड़ा, संघारियूं सायूं, सारे ओन सामयूं, पोलायूं, रायूं, बानियूं ऐं बायूं पखे सोर बांधी त साड़नि खे साड़ीनि माण्हू मिर्ग में, हाणे मिर्ग बची आहे, मार न मिर्ग माना मिर्गनि जी ॻणती नथी आहे, साड़नि खे साड़ीनि मिर्ग माना हरण, साड़नि खे साड़ीनि माण्हू मिर्ग में यूं आड़ियूं, अबर आसरे तारा कारीन, सुबुह जे समुंड में नए सजन्यारीन, पदर प्यारीन त संघार सुख। हाणे को हिकिड़ो शहर मूंखे अंगण ताज़ी ॿार कुंडियूं पखा पट सुन रती वजो रोमांटिक कंसेप्ट जेको सारंग जे हवाले सां गुज़ारे न करियो, ऐं चवंदो रुगो यूटिलिटेरियन शायदि न आहे, रोमांटिक बि आहे। अंगण ताज़ी ॿार कुंडियूं पखा पट सुन सुरई सेज पासे पिरी मरधा में असां ऐं पिरनि छा लॻूं बराबरि।
वो जिंदा हो जी आऊं जिंदा हो जा मीह दा पवन अंगण में ताजी बिछाओ जब घोड़ा कुछ बिछो जब सुरई से पासे तरी पोइ मरदानी हाणे त यो कंसेप्ट सुन आवाज़ जेको कम किए तेने कुछ गावा अना टोटल सोसाइटी आवाम दोस्ती न दोस्ती घट कर सकता है आवाम के पंहिंजो साए पसाए लतीफ़त आदर्शन जो निज़ाम हुआ वो हिन जे रोमानवी शायरी जे बट उन खां वधी आहे लतीफ़त जे आदर्शन के असांजी सभ खां वॾी वध आहे लतीफ़त जी निगाह ॾिनी आहे हिन ज़िंदगीअ खे हिन काइनात खे सम्झण जी उन ते गौर करणी आहे लतीफ़त मोस्ट एंटी सिंधी न सिंधी माण्हू जूं गतियूं ऐं आदतूं आहिनि दर्जे करियो त लतीफ़ जा आदत लतीफ़ सिंधी माण्हू नंढो साईं असांजो मुर्शिद तूं बचे असांजो कुतो तूं वञी मोह ॾे मसाए सिंधी माण्हू चवंदा पिगे मां आइस नथो परदेस में हलियो पंहिंजे थोर जे हेठां वेठल कोठ पंहिंजो लतीफ़ टोटल उन जेको बदिलाए वॾा आदर्श वॾियूं ख़्वाहिशूं वॾियूं मंज़िल वॾा मक़सद बहरे बेकरां हेॾी क़ौम हेॾा माण्हू हेॾी ज़हन तंहिं लाइ बहरे बेकरां सेवा कर समूह जी नंढड़ी ॻाल्हि सेवा कर समूह जी जद जर वहे तो जाल सवे पर सीर में माणक मोती लाल जे मासो मिले माल त पुॼारा पियो वॾियूं शयुनि जे पुठियां न को नंढड़ियूं ऐं क़ीमती नंढड़ियूं ऐं क़ीमती समुंड जे सेवीन तिनी माणक बेड़िया चिलनि जे चोइन त साम्हूं टाइम सुठी ओड़ा हलिया साम्हूं मजाइनि ओड़ा हलिया न वरिया आऊं तंहिं मारी भेण करे साम्हूं बि सैण मुंहिंजे जुसे जाड़ जाड़ खारे खेड़ाओ मथे मिठे पोटिया खारे खे खेड़ींदड़ मिठे खे खेड़ींदड़ सभु आहिनि हारी मिठी ज़मीन आहे खारो जहिड़ो गनी आहे खारो गनी आहे उनखे बि के जौण जा पुटनि उनखे खेड़ींदा जेके समुंडनि ते हलनि था इहे खारे जा हारी इनखे खेड़ींदा खारे खेड़ाओ मथे मिठे मिठे पोटिया छो त सोदो कन न सोन जो वॾा विहाऊ मोदी जी बहिराण जा तिंजा कामाऊ साम्हूं ॾी साऊ लड़का लुटिया आछाड़ा अमीर कया लतीफ़ जी रेंज जी आऊं जो लतीफ़ जी ॻाल्हि कयां थो उहे न करे शाइर न ई पिया असांजो को तसब कोन्हे सिंधी मां ॻाल्हायो पूरी तरह जा असीं वर्ल्ड सिटीज़न आहियूं पंजाब में लेनिन चयो त हर क़ौम जी सकाफ़त ठाहे थो उनजो हुकुमरान तबिक़ो जेको रजब परस्त एसि ताईं तंहिं करे सकाफ़त ते मोह लॻल रजब परस्ती मजबूरी तरह हर क़ौम जी सकाफ़त रजब परस्त ऐं अवाम दुश्मन आहे उनमें फ़क़ति के अंसर तरक़ी पसंद अंसर आहिनि रोए ज़मीन जे क़ौमनि जा सभु तरक़ी पसंद अंसर गॾु करे उन मां आलमी तरक़ी पसंद सकाफ़त ठाहियो उहा अवामी सकाफ़त पंहिंजी क़ौम जी सकाफ़त खे अनक्रिटिकली ऐं गैर तनक़ीदी नमूने सां टोटल जो पूरो पंहिंजो करणु इहो रजब परस्ती तंहिं असीं पंहिंजे क़ौम जा फ़क़ति तरक़ी पसंद अंसर पंहिंजा कयूं था उहे असांजी सकाफ़त जा हिसा आहिनि ॿियो आलमी सकाफ़त असां तव्हां सम्झा पाक ॾिसो घणो करे अवाम दुश्मन ग़रीब जे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा जो उज़ार सिंधी जा पाक लतीफ़ में आछाड़ा अमीर कढिया वास टूबा जेके हुआ अंदरि समुंड में गिरिया उनखे हेठां आछाड़ा डैरूं नज़र आयूं तमामु हेठि विया छा ठहियूं छागे आया कारो धार उन्हनि समुंड सूझे जिन आणे अमल ओढ़िया ब्याह जे अमीक ॾे मोह काव ॾेई तुन सपूं सोझे कठियूं पातारा पेई पता न पातारा ब्याह जे लतीफ़ जा आइडियल्स केर लतीफ़ जा हीरा केर
हीरा हीरा ये रुगो जखरो न रुगो पुनो न रुगो बिहार न ये ॾेंदा कम ये कामेरो को जो ठाकर में चेरो वाले उन इन्हनि हीरन खे बगर तो पर ब नथी विदा हीरा दरअसल में खा वठी है ये तो टके आई ये घर बैठा सोनू मुंगलो ये आई लो वो जो हीरा वाला ये छपे जा ही वाला हीरा ब्याजे अमी करे मोहकाओ दे तर सबू सोझे कटियूं पाता पे पसंदा से अमल करे अमल बना हीरा चवा लतीफ साईं ये तस्वर ईरान में आया है बिल्कुल ईरान में आया आलमी सकरात में आया है पर उन्हें सब बचायो तव्हां चंद अञा ताईं ही दौर हिन दौर लतीफ जे ॿोलीअ खे सम्झण जे पोज़ीशन में अञा ताईं आहे छो त एतिरी तालीम आहे आलमी कल्चर खां आगाह लतीफ खे सम्झण लाइ अञा 2-3 सदियूं खपनि ऐं वधारे ख़ाली थो चवां मूं वटि घणो गौर कयो आहे त मूंखे सम्झाया सम्झण में ॾाढो ॾुख थी पियो मतिलबु हिन सिलसिले ते गौर कयो हालात मां पढ़ियो हूंदो पर हिननि जी सिनोशन्स ॾिसो हिन जी एप्लीकेशन्स ॾिसो पतंग चाहीं पाण खे अची आग बुझा सब तव्हां ॿुधो पर पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए लतीफ जो मूड पैसिव न आहे बर्दाश्त करण न आहे टाइम पास करण न आहे लतीफ जो मक़सद किसे खे उल्टो करे उल्टे करण जे अमल खे असीं सिंधी ॿोली में ऐं उर्दू में इनकलाब चऊं था कल्ब माना फेरो शइ खे उल्टो करे लतीफ साईं में चयो अख उल्टी धार फ़ोन उबतो आम खां उल्टण जो अखर जेको आहे जेके इनकलाब आहे उहो सॼो पोइ लतीफ सां पोइ इस्तेमालु थियो आहे लतीफ उन अखर खे उल्टण जे अमल खे मंडी में इस्तेमालु कयो अख उल्टी धार उल्टी माना इनकलाब फेरो शयूं जेके हेठि ईंदनि इनकलाब जो अमल छा आहे जेके शयूं हेठि आहिनि तंहिंखे थोरो मथे वरो करणु जेके शयूं मथे आहिनि तंहिंखे थोरो हेठि करणु इहो अमल इनकलाब जो अमल न आहे इहो इर्तिदा जो अमल आहे कमज़ोर खे बाबा सिद्दीक़ चयो आउं तेसि हिते वेहण जो हक़दार न आहियां जेसिताईं तव्हां में जेको कमज़ोर माण्हू हुजे तंहिंखे आउं ताक़तवर माण्हू खां हथ न उठाए ॾेई सघां तेसिताईं आउं ख़िलाफ़ जे तरीक़े से वेहण लाइक़ु न आहियां पैसे तसवुर न आहे तसवुर आहे उल्टो कर तंहिं करे पतंग चाहे पाण खे त अची आग बुझाए पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए उल्टो उनखे साफ़ पतंग चाही पाण खे त ॿेड़े पोइ ॼाणी तान तवड़ा जा आग बुझाण आग खे बुझाण खां अॻु में बस कर शयुनि खे कल्टी कर ख़तम कर डिस्ट्रॉय कर उन जेके शयूं तान जे तवड़े जा आग बुझाण इनकलाब जो अमल शयुनि जी ट्रांसफॉर्मेशन जो अमल शयुनि खे तब्दील करे पंहिंजे उलट में तब्दील करण जो अमल इहो तसवुर पुरानी शायरी में कंहिं हद ताईं घुमी वेंदा आहे पर तमामु इनक्वाइट अणपूरे अंदाज़ में मुकम्मल 25 रास्ते तसवुर तव्हांखे रखी वठनि था पूरे बड़े ज़रीर में न आहे पचाए पहाड़ जिन रसायो हुक खे तनी संदो जान आहे नागरिक पहाड़ पत्थर थोड़ो मोटर को बने से टूटी जब आवड़िया हुए सच्चा रैपर हुए माहिर हुए जे पहाड़ के पहाड़ पत्थर के रवायती पत्थर के रुख में तब्दील करे उनकी क्वालिटी चेंज उनकी क्वालिटी के सुपीरियर बनाए उनकी उलट कर हल्के पत्थर के रुख बनाए ये सब तस्वुर है आज आवड़िया आया साउ की जान नाहींदा मोरिया रुख करींदा कटमा रुख ठाहे तब्दील कमज़ोर शइ कचड़ शइ किनी शइ जीअं मां चयो आहे भाई ये इंतज़ाम मुझे से पढ़े थे जो है गुजारों पर बना दिया उन्हीं सरों को कहकशां थी इंतज़ाम जो अमल इहो अजागड़िया आया साउ की जान नाहींदा मोरिया रुख करींदा पुनूअ ऐं हिननि खां जेको समूरी जेको इश्क आहे लतीफ़ साईं वो आगड़ियुनि ते ख़र्च कयो वो खावड़ियुनि ते ख़र्च कयो
पुनो जी तारीफ़ आहे न की वटि सुठा आहियूं अरे छेज छपर में पुनो ईंदो पाण ठीकु आहे किथे किथे वांड मिले थो पर जो जंहिं जाम जलाल सां खाउड़े जी तारीफ़ आहे आवड़े जी आहे राम करीअ जे सुर जी पारी आहे सामियन जी आहे उहा हुन जी किथे या ही कंसेप्ट जनरल कंसेप्ट ॾिसो कातिल कमाई करे वे माखी जे कम कातिल वे खे कमाए के माखी में तब्दील कर वटा वेही तन बीज के प्यार समाज जे जो जी आहे इहो ई आहे इन खे करड़े कमाई कर ईअं न मुफ़्त में न दुआन करण था न मेहराज करण था न कमाई करे कातिल कमाई करे वे माखी जे कन वटा वेही तन बीज के प्यार उन्हनि जी तरह हिन जा हीरा उहे आहिनि कातिल खे कमाई जे कनि था कमाई करे तब्दील कनि था या पंहिंजे समाज में रहे जो माण्हू ॿाहिरि किथां ईंदो वेठा हिते लतीफ़ जो हीरो कीअं आहे हिकिड़ा त पढ़े विया खाओ खड़ी साहिब बधा सुंदरा चोरी दे मैं डूंगरे कयां पान हणी दुखन दील हणी छह राम छपरनि जो अंत ॾेई आया पंहिंजो जिस्म है दुखन जिस्म खे टकरायूं दुखन जी पहाड़नि सां पर उन हंध ते वञी पता जंहिंमें छपर ख़तम थी विया हिकिड़ा त इहा खाओ मोञा अंग्रेज़ जी कहिड़ी हिन ते पाण चूं था पर हिकिड़ा माण्हू जेके माण्हू सां गॾिया वेठा माण्हू सां माण्हू ये माण्हू कहिड़ा जा माण्हू हूंदा आहिनि वेठा आम माण्हू सां वेठा हूंदा आहिनि माण्हू पंहिंजो थी वेंदा आहिनि लती सां चए थो जंहिं माहौल में रहण ते माण्हू मजबूर हुजे लाज़िम न आहे त मयार उन्हनि जा अख़्तियार करे भले कहिड़े वक़्तु कहिड़े माहौल में रहे माण्हू जो हुअणु खपे वे मंझि पकड़ ही जो मुंहिंजो पुटु आहे मुंहिंजी मां इहो साॻियो ही जो पग आहे उहो लाणी जो खाए इन सां ई वेठो हूंदो आहे हिन जे भेण जी का जॻह अलॻि न आहे हिन जो सुञाण का ॿी कान्हे ही इन्हनि सां ई गॾु वेठो आहे वे मंझि वक़्तु पर लाणी न खथूरीअदार चढ़े हिन जा ख़्याल थी कनि खथूरीअदार कनि था उहो हिकु किताब वरी पढ़ियो अख़बार में पढ़ियो हिन कमु कोन वे मंझि वक़्तु पर खथूरीअदार चढ़े मां मुंहिंजे करे पधर पग अलॻि जॻह सी ज़रूरु चढ़ पर हीअं सी कुझु कर मतलब ना था कहीं अखबार घटा दी तो सुन आउ जब फकत अखबार ही बीनिए दे पेट पारींदड़ फकत अंदर जो किताब में असां पढ़ियो वेठो हुजे जगत जी ज़रूरत पर हीअं सी हुत चढ़ लतीफ़ साईं ये आदर्श पेश किया उहे माण्हू जेके जंहिं जाइ ते रहण ते मजबूर थियनि उहा मजबूरी क़बूल न कनि उन खां वधीक लतीफ़ साईं जो कंसेप्ट आहे डिफाइंस चैलेंज के कबूल कर इनकार कर शरीर सां साम्हूं टक्कर खाइण ललकार कबूल न कर न मञ पल पल से पली डम ॾियारी केतिरो पसी दौर दुनिया जो दरिया जो विचां थी न भरी कारी रात करीब ॾांहुं मथां मुब हली न कंहिं झोल झली हुई समन पूरी सोनी सियारे सिहरात में या घड़ी बसंदे मींहं हलो तो पुछो सोनी या कर जाने नींद मिहार मरण सीं मिया नीर पात सीं वाहुड़ भरी अपार तो पुरले कोडियम सदा सावण ॾींहड़ा हॾे ताण उदार बिहान ये वीदार उदार रही कड़ कड़ कुन मवज तो पुरले कोडियम मूते जा मिहार जी साथ वहाँ भज तो एक ग्रव्य कट जो वतार करी मुंदर मझा दिल बसी तक रुरंजे चापर खावड़ियल सापर सिखी ससुई ऑडेसिटी स्टेटस को की कबूल न करण जेकी आहे तंहिंजी पूजा न करण
जेकी नाहे त जुस्तजो कर गुफ्तन या मीन शवत आंज जुस्तई गुफ्ता कि आंज या मीन शवत आना मारसूस चयो त जेकी तू तलाश तो करी वो मिली सघे ई नथो चईस हा मूंखे तलाश ई उहा शइ जी आहे जेका मिली सघे ई नथी गुफ्तन या मीन शवत आना मारसूस जितना अर्श उठको ज़मीन नाए सरो न को चारो चंड जो न को सिज सरो उते आदे सिंधियो लगो गंज करो परे परे कहन करो नाथ छाऊं नाम कंसेप्चुअल फ्रेमवर्क जो लतीफ़ जो आहे वो स्काई इज द लिमिट आसमान के बुलंदियुनि ताईं वो हवाई जहाज न आहिनि वो लफ़्ज़ न आहिनि पूरो जित न पखीअ पे तितुनि जे बाड़ी जो बारी नो केर खावण खे खीर स्टेटस को जेकी मौजूद आहे उन जे पॉजिटिव ॻाल्हियुनि खे छॾे ॿियनि टोटल शयुनि खे रद्द कर ऐं जेकी मौजूद न आहे तंहिंजे करे ऐं नए दौर जी बिशारत कयो बिशारत ऐं ख़ुशख़बरियूं सुभाणे ईंदो ही शयूं थींदियूं आयो तो अथो या ॾुखियूं ॾुख में आहिनि बुरो को कहो पर आर्यान उजाड़ लाथो सब लोग का हारे नहीं हो आठ जो कमाए तो 10 नंबर में कोई शइ मौजूद करे दिखारे जेके मौजूद ना है पर पंहिंजे आठ ज़रिए माण्हू खे कोई तस्वीरूं ॾेखारे जेके सुभाणे पेश अचणु खपनि अची सघनि थियूं आठ जो कमु इहो आहे आठ फोटोग्राफी न आहे जेकी मौजूद आहे जंहिंजी अकासी सिर्फ़ न आहे मौजूद प्लस जेकी मौजूद न आहे ऐं हुअणु घुरिजे आर्ट जो पेरियल ऐं क्लासिकी मक़सद हो पर आर्याणी उजारियो लाथो सब लोक दा हारे घणियो हो छोरियूं छुरण सिखियूं पुनूं कयां को आयो को अथो ते ॾुखियूं ॾुखियनि खे आराम न ॾिनई उल्टो थियो ॾिसो लॻे वञे हर ॻाल्हि उल्टी आहे हेठि वारो शइ मथे थी अचे ॾुखियूं तंहिंखे आराम आयो न ॾुखियूं ॾिख ॾिया ॾिख माना कुंवार खे सीअ ते ॾियारे ॾिख लाइ पेश कर ॾुखी उहो थोरो आराम सां कई आहे ॾुखी न ॾुखीअ खे ॾिख ते ॾिया जा लुकनि लूसाठी सा सेज चढ़ी लुकनि जी लूसाठी ससुई को थधिकार में कान रहंदी पर सेज ते चढ़ी उल्टो लतीफ़ जो पैगाम आहे जद्दोजहद इन सब ॻाल्हि जे बारे में आसरूं ऐं दुआऊं न लतीफ़ जे कंसेप्ट में रोमांटिक शायरी फ़क़ति हुस्न जी अकासी आहे पर ही भीड़ जूं शइ लड़ाइयूं शइ छिंगियूं शइ ऐं जेके फैक्ट्स जीअं आहिनि उन्हनि खे हक़ीक़तनि खे मञे पोइ फिरण जूं शइ मतिलबु हक़ीक़तूं क़बूल कनि हक़ीक़तुनि जा इनकार करे रुॻो ठहियूं ॻाल्हियूं करणु लतीफ़ जी शान में घटि लतीफ़ is strictly objective, strict, सख़्त लतीफ़ सॼी शायरी जीअं हक़ीक़तूं आहिनि तीअं थी पेश इश्क में बि खोए बन हो घोरियो प्रीतम मागर मूं मौत पसणा पढ़ायो हाणे ॿेड़ीअ जे हवाले सां सूरत कहिड़ी आहे ॿेड़ी पुराणी वखर पाए में वितरो तरे में संधी ॿेड़ी वारो जो माण्हू ॿेड़ी हींअर आहे ॿेड़ी पुराणी वखर पाए में वितरो तरे में तुन पिया पातड़ूं पाणी इहा अॼु ॾियाणी कड़का उणे ॾींहं वह तिख वहकड़ा औफनाक सूरताल जो इहा वह तिख वहकड़ा जिते नंढड़ न ठहरनि वॾा गुरू वह साम्हूं जजे बोझ चुबनि ॾेढूं में नादारियूं वणजारा विझनि बुला मोलमन मूं करे हिकिड़ी ॻाल्हि बदर जा भई तो सुखाणिया मसूमो कपर जो कुन करे जी माठी मंझ पई एॾो सूर सही नंढ न कॾी न पर लतीफ़ जो कमाई बाज़ार उल्टो आबूदत साहिब यूनिटी ऑफ स्ट्रगल ऑफ आबूदत शयुनि जो पाण में मिलाप ऐं हिक ॿिए सां जदोजहद उबतल शयुनि जो मिलाप ऐं पाण में भेद काइनात खे साइंस जो पहलू लतीफ़
तज़ाद के बारे में असां उमर ख़याम असां पुछूं उमर ख़याम के तज़ाद शयुनि में पंहिंजी काइनात में आहे जे काइनात कीर आहे तज़ाद किथां थो अचे जंहिं शयुनि जे अंदरि बि आहे पहिरियों माण्हू वॾो जबरो माण्हू आहे जे इहा ॻाल्हि सम्झी तज़ाद शयुनि जे अंदरि समाए लतीफ़ तज़ाद शाइरी खे इन एंगल खां लतीफ़ जी शाइरी में तज़ाद जो मुकाइनात तज़ाद काइनात की वहदत काइनात आइडेंटिटी इज यूनिवर्सल कॉन्ट्रडिक्शन इज यूनिवर्सल ये ॿई शयूं यूनिवर्सल तज़ाद की हमाहियत जेका आहे उनजो लतीफ़ में तव्हां अदराक कयो तव्हां गौर सां पढ़ो हाणे कुवत आहे ॿेड़ी जी हालत ख़राब आहे पर लतीफ़ चए थो ये बराबर है ॿेड़ीअ जी हालत ख़राब आहे पानी आहे वॾियूं ॿेड़ियूं हली वञी सघनि नंढियूं ॿेड़ियूं ॼणियूं बंदर में ख़तरनाक आहे पर चए थो इंसान जी पंहिंजी ॼाण ऐं सम्झ इन्हनि सभिनी शयुनि खे कंट्रोल करे सघे नंढो माण्हू इहा ॻाल्हि नंढो माण्हू इहा वञाणी घटाए कमाई करे थो बाबा बाबा जबल छा आहे जबल कुझु कोन दरिया छा आहे समुंड कुझु कोन्हे ॿेड़ी आहे सकंदी भाए नेड़ जंहिंखे सिक बिरयानी जे साम्हूं रती ईअं चयो ऐं समुंड छा आहे समुंड सुठी पट जो हिकिड़ो पासे खे ज़ोर ॾे न समुंड तमामु ख़तरनाक आहे पर चए थो त माण्हूअ जो इरादो उन खां अञा वधीक समुंड जी हालत तव्हांखे ॾेखारी रेडियो में नातारूं वांडारा विझनि भला ॿेड़ा चशीबो जुमन पर जेकॾहिं को समझदार माण्हू अॻुवाणी करे हिन सॼी जदोजहद जी हिन भेड़ जी हिन समुंड ते कंट्रोल करे सघिजे थो या लतीफ़ जी इम्तियाज़ी हेॾे वॾे ख़तरनाक शइ जे साम्हूं उन ॿिहारी आहे इंसानी सम्झ ते ॿधल इंसानी कारीगरी ते ॿधल इंसानी सचाई ते ॿधल सही अॻुवाणी ऐं रहबरी जॾहिं सभिनी शयुनि जे मथां उहो हावी थी सघे थी तॾहिं तुन पिया पाखनियूं पाणी वहे ॿेड़ी जाल कई आहे जो तड़े में डुग पिया आहे तड़े तुन पिया पाखनियूं पाणी वहे खूह झुरझुरूं थियो लाॾियूं सभु लड़िया दबड़ सभु ख़तमु तड़े तुन पिया पाखनियूं पाणी वहे खूह झुरझुरूं थियो लाॾियूं सभु लड़िया पर जिला सधर सुखायास वहे ते बहकां पर छाकाणि सुखान सधर ऐं काबुल ऐं कारीगर तकरे वह जो पहाड़ जो समुंड आहे साम्हूं मुक़ाबिलो कंदो तेसीं खां तरंदी आहे तेसीं हालत उहो अथसि पर सधर सुखान सही इनकंसेप्चुअल रेंज वसतों ये लतीफ़ है इन जनरल एंगल के तव्हां कंदो परफेक्ट आउं ॼाणे मुंहिंजो रास्तो आहे परफेक्ट जदोजहद जो प्रोसेस तंहिंमें जेके बि मंज़रूं अचनि थियूं उन्हनि सभिनी जी निशानदेही मिले जेके बि हिन में इम्कानी मसलन जे रस्ते में रस्तो गुम थी वञे त पोइ चए थो रती सां चए थो तोणे लहे न पे पेर न लहे तोणे लहे न पेर घबराए नहीं गुम थी वञे पणीअ बि न पुॼे जेकॾहिं सॼी उमिरि हिननि करे जा हुई जीअरी विरची न वेठी वञी भूं पेठी सिकंदी के सॼण दोस्तों वक़्तु तमामु घणो थी वियो आहे लतीफ़ साईं जे बारे में मूं ॿ टे कंसेप्ट तव्हां जा पेश कया आहिनि हिन दौर में थोरे अॻे आवाम सां मिली पाण खे हिकु करण जो कंसेप्ट जो 20 सदी जो मासूम ज़ैनुल जो कंसेप्ट आहे इहो कंसेप्ट 17वीं सदी जे अंदरि जंहिं शाइरीअ जे मैदान में जंहिं तरह लतीफ़ ॾिनो आहे मुंहिंजो इहो चवणु आहे मुंहिंजो मुताबिक़ कुझु आहे उन पटांगर इन खां ख़ूबसूरत तर तरीक़े सां 20 सदीअ जे कंहिं शाइर अञा ताईं न तव्हां आलमी तारीख़ पढ़ो ख़ुसूसियत सां आलमी अदब ऐं आलमी शाइरी जी तारीख़ पढ़ो लेकिन तव्हांखे नज़र अचे त मजबूरी तरह कंहिं माण्हूअ इन्हनि इनक़लाबी तसवुर खे कंहिं इन खां बहितर ऐं वधीक सुहिणे ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में वधीक गहराई ऐं वधीक वुसअत सां पेश कयो आहे मूंखे महिरबानी करे ॿुधायो लतीफ़ जो फ़िक्र जदीद तरीन जेके अॼु असांजी फ़िक्र जो गुलाम आहिनि उन्हनि खां न रुॻो हमांग आहे पर आर्ट
जे मैदान में पंहिंजे मुक़ाबिल शहर के भेट में अॻिते आहे। लतीफ़ जी सब खां वॾी देन हुन जो आवाम दोस्ती, जदोजहद, फेर ऐं दुनिया खे तब्दील करण, हिकिड़ी नई दुनिया जा अनंताजी ॿाहिरि बुढियूं पखा पट सोन सुरई थे पासे फ्री मरका ॾींहं वसनि असां फिरनि छा कोन बराबरि ॾींहं।